हुन तारे हुन हंधि हुत मुंहिंजा सुपरी सॼण माखीअ मंद कोड़ा थियनि न कॾहिं। सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे पारां हिते मौजूदु मुअज़्ज़िज़ महिमाननि ऐं ॾिसंदड़नि खे भलीकार चवंदे असां अॼु जे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था। सिंधी ॿोलीअ जे नामियारे प्रोफेसर अली नवाज़ जतोई जी 25वीं वरसीअ जे मौक़े ते अॼु असां मुज़ाकरे जो सटराओ तरतीब ॾिनो आहे। मुज़ाकरे जो उनवान आहे प्रोफेसर अली नवाज़ जतोईअ जूं सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं। नामवर उस्ताद शाइरी मुहक़िक़ प्रोफेसर अली नवाज़ ख़ान जतोई 11 जुलाई 1914 ते पुराणा जतोई में जनम वरितो। सिंध जे मशहूरु इल्मी दर्सगाहुनि मां तालीम वरिताऊं। 1950 धारे सिंध यूनिवर्सिटीअ मां सिंधीअ में MA कयूं। 1953 ते सिंध यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर जे तौर ते मुक़ररु थिया। सिंधी शोबे जा पहिरियां सरबराह हुया। इहो एज़ाज़ खेनि हासिलु थियो। 1976 धारे प्रोफेसर जे उहिदे तां रिटायर थिया। सिंधी ॿोलीअ जा जेके हिन अदीब असांजा नामियारा डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब, डॉक्टर अब्दुल जब्बार जोणिजो ऐं अहिड़ा ॿिया केतिरा ई वॾा आलिम संदन शागिर्द हुया। पाण सिंधी ॿोली लिसानियात ऐं लतीफ़ियात ते किताब लिखियाऊं। हिन वक़्तु मां गुज़ारिश कंदसि आजाणी ऐं मक़सदु बयानु करण लाइ सिंधी ॿोली जे इदारे जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब खे। प्रोफेसर अली नवाज़ जतोई सिंधी ॿोली सिंधी इल्मु अदब जो हिकिड़ो नाले वारो आलिम आहे। हूअ सिंध यूनिवर्सिटीअ जो उस्तादु रहियो। बुनियादी तरह हू त स्कूल में शुरू में मैट्रिक करण खां पोइ अंग्रेज़ी जो उस्तादु रहियो। ट्रेनिंगूं कई। उनखां पोइ हुन MA सिंधीअ में कई, बल्कि सिंध यूनिवर्सिटीअ मां ही पहिरियों MA आहे शख़्स आहे जंहिं MA सिंधीअ में कई ऐं उते ई असिस्टेंट प्रोफेसर मुक़ररु थियो। 50 में MA करण खां पोइ उन जेके बि ख़िदमतूं 51-52 खां पोइ ॾिनियूं उहे सिंध यूनिवर्सिटीअ में ई ॾिनई ऐं सॼी ज़िंदगी पोइ सिंध यूनिवर्सिटीअ सां लाॻापियल रहियो। उते पढ़ाईंदो रहियो, दर्स ऐं तदरीस जो कमु कंदो रहियो। हुन जेके किताब लिखिया कुझु मज़मून पहिरियां ई लिखियईं जिन में लतीफ़ी लहरूं आहे ऐं ॿिया अहिड़े क़िस्म जा जेके से किताब वीरूं ऐं लहरूं आहे, महकदालत आहे, मुस्तफ़ा आहे, इहे जेके से मज़मूननि जा किताब आहे। पर उन्हनि में वीरूं ऐं लहरूं जेको किताब आहे उन में हुन लिसानियात ते मज़मून लिखिया। पर उनखां पोइ हुन जेको हिकिड़ो शाहकार किताब पंहिंजो तहक़ीक़ी किताब आंदो जेको लिखियो असांखे ॾिनो सिंधी ॿोली इल्मु अदब खे, उहो आहे इल्मु लिसान सिंधी ज़बान। उहो तोड़ी जो हिकिड़ो किताबु आहे, पर सचपच त उहो अहिड़ो किताबु आहे जेको हिकिड़ो त शुरूअ में ही किताबु लिखियो वियो ऐं उन दौर में तमामु घटि जेको सो सिंधी ॿोली या उन जी लिसानियात ते लिखियो वियो। पर हीअ हक़ीक़त आहे त हीउ अहिड़ो किताबु आहे जेको हिकिड़ी साइंसी तहक़ीक़ थिए कंहिं ॿोलीअ ते, साइंसी अंदाज़ सां हिकिड़ी रिसर्च थिए त अहिड़े क़िस्म जो किताबु आहे। छाकाणि त हीअ PhD लाइ करण लाइ बर्तानिया में वियो, तव्हां मतिलबु मुख़्तलिफ़ सबबनि जे करे उते न करे सघियो, पर तंहिं हूंदे बि हुन उते जेको पढ़ियो, उते जेका हुन लिसानियात ते तइलीम हासिलु कई, उन बुनियाद ते या जेको हुनजो वसी मुतालो हो उन बुनियाद ते जेको हीउ किताबु लिखियो, उहो अॼु बि असांजे इल्मु ख़ासि करे सिंधी ॿोलीअ जी लिसानियात लाइ हिकिड़ो अहम किताबु आहे, हिकिड़ो ख़ज़ानो आहे। अॼु पाण सभई उन ते गॾु थिया आहियूं। सभई आलम अदीब तव्हांजी महिरबानियूं, तव्हांजा लख लाइक़ जो हिते गॾु थिया आहियो। छाकाणि त अॼु हुनजी 29 तारीख़ 29 सेप्टेम्बर हुनजी वफ़ात जो ॾींहुं आहे। पाण उनजी वरसीअ जे हवाले सां गॾु थिया आहियूं। पर हिते इहा ॻाल्हि कंदा हलूं त प्रोफेसर अली नवाज़ हाजन ख़ान जतोई हिकिड़ो अहिड़ो उस्तादु हो जंहिं न फ़क़ति फ़र्ज़ शनासाई सां पढ़ायो सॼी ज़िंदगी जेका हुन उस्तादी जे हैसियत सां रहियो, पर हुन जेका तहक़ीक़ कई तोड़े जो हुन थोरा किताब लिखिया, को 3 मज़मूननि जा, ईअं ई हिकिड़ो जेको सो इल्मु लिसान। पर उहे एतिरा त शाह जामे किताब आहिनि जेके सचपच त सभनि किताबनि जे बराबरि आहिनि। हुन जंहिं बि मतिलबु टॉपिक ते लिखियो आहे उन ते हुन जामे हिकिड़ी तहक़ीक़ कई आहे ऐं उते उन में जेके दुनिया जा माहिर जेके लिसानियात आहिनि उन्हनि जा हवाला ॾेई, उन जा रेफरेंस ॾेई
पंहिंजी ॻाल्हि कई ऐं पंहिंजो तजियो पेश कयो हर हिक जो। जेकॾहिं रुॻो हू जेका लसानियात आहे या ॿोली ऐं ज़बान आहे उन ते जेको मुख़्तसिर हिकिड़े पेज ते लिखियो आहे, हिकिड़े सुफ़े ते लिखियो आहे, असां जॾहिं उहो पढ़ूं था तॾहिं बि दंग रहिजी वञूं था त छा हुनजो मुतालो हो, छा हुनजो जेको सो उन में जेका अप्रोच जेका सघ हुई, उनजी जेका इल्मी सघ हुई, उन ते माण्हू दंग रहिजी वञे थो। त हू हिकिड़ो असां लाइ मिसाल बि आहे। संदसि कमु उहे संदसि मज़मून ऐं संदसि उहो किताबु असां लाइ हिकिड़ो रोल मॉडल बि आहे ऐं मिसाल बि आहे, पर असां लाइ हिकिड़ो उत्साह बि आहे। ऐं आउं हिते हीअ बि ॻाल्हि कंदो हलां त हीउ हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे, असां वटि हीअं थींदो आहे त घणो करे जेको बि लिखियो वेंदो आहे त उन ते पेर ॿधी बीह रहिबो आहे त बाबा हाणे असां हीउ लिखियो, ॻाल्हि ख़तमु। पर न, हिन उनखे अॻिते वधायो, शुरू में जेको लिखियईं, शुरू में जेका ॻाल्हि कयईं, वरी जेको जदीद मुतालो थियो उन बुनियाद ते जेका रिसर्च कयईं उहा ॾिनई। यानी हिकु ॻाल्हि ते न बीठो पर लॻातार पंहिंजी रिसर्च खे जारी रखंदो आयो। ऐं उन हवाले सां जेके बि हिते आलम वेठा आहिनि, जेके बि अदीब वेठा आहिनि, से ॻाल्हाईंदा, ऐं सम्झां थो त उहे वधीक बहितर मूंखां ॻाल्हाईंदा। पर आउं हिते फ़क़ति हीअ चवंदुसि त प्रोफेसर अली नवाज़ जतोई जो इल्मु अदब हुन जूं कयल सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं न रुॻो मिसाल आहिनि, पर असां लाइ बि हिकिड़ो जेको सो सबक़ु आहिनि त असांखे बि कहिड़े अंदाज़ सां रिसर्च करणु घुरिजे, कहिड़े रुख खां करणु घुरिजे ऐं कीअं करणु घुरिजे। छाकाणि त उहो दौर में प्रोफेसर जेको अली नवाज़ जतोई जेको रिसर्च कई उन में मीडिया जो दौर बि कोन हो, उन में फ़ोनूं बि कोन हुयूं, उन में मोबाइल बि कोन हुई, ॾाढो ॾुखिया मतिलबु त सोर्स मटीरियल उहो हथु करणु ॾाढो ॾुखियो हूंदो हो। पर उन दौर में हिन कमाल जी जेका असां रिसर्च कई, हाणे त जदीद दौरु आहे, असां वटि सभई जेके से सोर्सिस मौजूदु आहिनि। जीअं त अॼु असां सिंधी ॿोलीअ जे नामियारे आलिम प्रोफेसर अली नवाज़ जतोई खे यादि कयूं पिया, ऐं जेके ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि उहे ॿुधंदे अहसासु थो थिए त कहिड़ा अमल माणिक सिंधी अदब जा मौजूदु रहिया ऐं सिंधी ॿोलीअ जे लाइ हुननि कमु कयो, सिंधी ॿोलीअ जी वाधवीज में अहम किरदारु अदा कयो, पर अॼु उन्हनि खे केर बि यादि नथो करे। इन करे मुंहिंजे ज़हन में हींअर इहा ॻाल्हि पई अचे त ख़ासि तौर ते डॉक्टर मक़बूल बुख़ारी साहिबु सिंधी शोबे जा प्रोफेसर आहिनि, सिंध यूनिवर्सिटी जा। अवां इन हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जतोई साहिबु लिसानियात ते बि कमु कयो, तसव्वुफ़ ते बि कमु कयो, ॿोली जा बि शैदाई हुया, त अवां इहो सॼो उन्हनि जो जेको सफ़रु आहे इहो इनखे कीअं था ॾिसो? प्रोफेसर अली नवाज़ जतोई जे वर्सीअ जे हवाले सां अॼु जेको हीउ मुज़ाकिरो करे रहिया आहियो, ऐं इहा ख़ुशाइंदा ॻाल्हि आहे त सिंधी ॿोली अथॉरिटी पंहिंजे ॿोलीअ जे मुहसिननि खे यादि करे थी, उन्हनि जे कमनि खे साराए थी। जीअं ज़िक्र थी चुको आहे उनजे हवाले सां उनजी शख़्सियत ते, त हुनजी शख़्सियत लिसानियात खां अलावा सवाइ बि हुन ॿियनि मौज़ूअनि ते कमु कयो, तसव्वुफ़ जे हवाले सां बि हुनजो कमु थियो आहे, जंहिंमें अब्दुर्रहीम गरोड़ीअ जे कलाम जी तरतीब आहे। ऐं इहा विरहाङे खां पोइ घणो जल्दी हुनजो कमु आहे, जंहिंखां पोइ डॉक्टर दाऊद पोटे साहिबु हुन ते कमु कयो। अहिड़े नमूने सां हुन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेके हुन मकाला लिखिया ऐं जेको कमु कयो उहो सभ खां वधीक हुनजो अहम आहे। पर ख़ासि तौर ते जेको लिसानियात जे हवाले सां हुनजो जेको कमु आयो आहे, ऐं जॾहिं हुन उहा खोट महसूसु कई, जेतोणीकि हुनजो जेको किताबु आहे लिसानियात ते जंहिंजो असां ज़िक्र कंदा था अचूं, इल्मु लिसान ऐं सिंधी ज़बान, उहो 1968 में छपियो, पर उनजो जेको बुनियादु आहे उन किताब जो जेको बुनियादी ख़ाको आहे उहो प्रोफेसर अली नवाज़ 1961 में सिंधी शोबे जे ई जेको आहे सो हिकिड़े तहक़ीक़ी जनरल सिंधी सहीफ़े में तफ़सील सां हिकिड़ो मकालो लिखियो हो, जेको पाण लिखे थो त उहो 38 सिफ़नि ते हिकिड़ो तफ़सीली मकालो हो, जेको 1961 में लिखियो वियो ऐं छपियो वियो। ऐं उनखां पोइ ऐं हिकिड़े स्कॉलर ऐं हिकिड़े आलिम जी हैसियत में हू उन ॻाल्हि जो बि अॻिते हली एतिराफ़ करे थो त उहो हिकिड़ो बुनियादी ख़ाको हो। ऐं मूं जॾहिं उन ते बाक़ाइदे इन इल्म ते तरबियत हासिलु कई त उनखां पोइ मूंखे महसूसु थियो त उन में मूंखां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं आहिनि, ऐं उन ग़लतियुनि खे उन दुरुस्त कंदे ऐं तफ़सील सां उन मौज़ूअ ते कमु करणु शुरू कयो। अहम ॻाल्हि इहा आहे त
असां हिन वक़्तु जेके ॿियनि इन लिसानियात ॿोलीअ जे हवाले सां ॿियनि स्कॉलर ऐं आलमनि जो ज़िक्र कयूं था, प्रोफेसर अली नवाज़ जतोईअ जो कमु उन्हनि समूरनि खां पहिरीं अवल शुरू थिए थो ऐं हुन इहा खोट महसूसु कई त जिथे अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ऐं रुखनि ऐं नज़रियनि ते कमु थिए थो पियो ऐं लिखियो पढ़ियो थो वञे, उन ते तहक़ीक़ कई थी वञे, पर लिसानियात जे हवाले सां सिंधीअ में को ख़ासि कमु न थी रहियो आहे या उन जो को बुनियादु न कया विया आहिनि। सो आउं सम्झां थो त हीउ पहिरियों माण्हू असांखे अहिड़ो नज़र अचे थो पंहिंजे इन हमसर दौर या वेझे दौर जे अंदरि जे सिंधी ॿोलीअ में लिसानियात खे तहक़ीक़ी बुनियादनि ते सम्झण ऐं सम्झाइण जी कोशिशि कई आहे ऐं उन जे लाइ हुन ॿाहिरि वञी उतां तरबियत ऐं तालीम बि हासिलु कई। ऐं हीउ जेको किताबु आहे ख़ासि तौर ते जतोई साहिब जो, उन में असां हुनजी जेका फ़हिरिस्त ॾिसूं था, मौज़ूअनि जी फ़हिरिस्त ॾिसूं था, त उहा एतिरी त तफ़सील सां मौजूदु आहे त जीअं हू पंहिंजे जेको 7 बाब आहिनि जंहिंमें हू सूतियात ते ऐं इल्मु ज़बान ऐं इल्म जी तारीफ़, सूतियात ऐं सर्फ़ियात, नहवियात ऐं जेके ॿियनि मौज़ूअनि खे बहस हेठि आणे थो, उन्हनि समूरनि जा जेके हुन तफ़सील सां उन जा जेके सब टाइटल या नंढा नंढा उनवान क़ाइमु कया आहिनि, उहे हिकिड़ा ॾाढा अहम ॻाल्हि आहे। छाकाणि त असां जॾहिं अॼु हीअ किताबु 1968 में छपे थो ऐं अॼु माना 50 साल जे लॻभॻि दौर खां पोइ जॾहिं शयूं तेज़ीअ सां तब्दील थियूं आहिनि ऐं लिसानी हवाले सां जेके थ्योरीज़ आहिनि या उन ते जेको आहे तहक़ीक़ करण जा जेके तरीक़ेकार आहिनि उहे बि तब्दील थिया आहिनि। असां रुॻो जतोई साहिब जे सोर्स मटीरियल ते नज़र विझूं था त उहे माना उन मां साबित थिए थो त उन दौर में सिंधीअ में इन मौज़ूअ ते मवादु मौजूदु न आहे। जेतोणीकि तनक़ीदी हवाले सां उन ते घणो कुझु ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे ऐं छाकाणि त जॾहिं दौरु मटिजे थो त जीअं असांजा रिसोर्सिस तब्दील थियनि था त शयूं बि तब्दील थियनि थियूं, पर बावजूदु उनजे जेको आहे हीअ किताबु पंहिंजी जाइ ते पंहिंजे घर में ऐं पंहिंजे फ़िक्र में हिकिड़ी अहमियत रखे थो। ऐं जेका हिन किताब जे अंदरि ख़ासि तौर ते जॾहिं असां ख़ुदि हिकिड़े शागिर्द जे हैसियत सां हिन किताब खे ॾिसूं था ऐं परखियूं था त जेका लिसानी हवाले सां जेके टर्मिनोलॉजी इस्तेमालु थिए थी, इस्तिलाह जेके लिसानियात जा इल्मु ज़बान जे हवाले सां जेके इस्तिलाह साम्हूं अचनि था, उन जे पहिरियों दफ़ा जॾहिं छाकाणि त हीअ किताब ई पहिरियों दफ़ा इन मौज़ूअ ते एतिरो तफ़सील सां सिंधीअ में लिखियो वियो जंहिंमें मुख़्तलिफ़ रुखनि सां उनखे जांचण जी कोशिशि कई वई, पर सभ खां अहम ॻाल्हियूं जेके हिकु त उन में लिसानियात जा जेके इस्तिलाह आहिनि उन्हनि खे अंग्रेज़ी इस्तिलाहनि खे उन जूं सिंधी मानाऊं अॻियां रखियूं वयूं ऐं जंहिं ते वरी किन मानाउनि ते कुझु एतिराज़ बि थिया, तनक़ीदूं बि थियूं, पर इहो हिकिड़ो बुनियादु रखियो वियो ऐं इहो बुनियादु आउं त सम्झां थो त इन खां पहिरीं असां वटि न रुॻो लिसानियात जे हवाले सां पर अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जे हवाले सां बि इहो रवायो या इहो रुझान बिन घटि रहियो आहे त असां कंहिं ख़ासि मौज़ूअ ते जॾहिं कमु करियूं था त उन जे इस्तिलाहनि खे माण्हुनि खे सम्झाइण जे बजाए उहे इस्तिलाह उन में जीअं जो तीअं इस्तेमालु कंदा रहिया आहियूं, जंहिंजे नतीजे में उन शइ जो जेको उहो असरु आहे, तहरीर जो जेको असरु आहे उहो पढ़ंदड़ ताईं भरपूर नमूने सां नथो पहुचे। हिन ई इस्तिलाहनि वारे हवाले सां ख़ासि तौर ते इन खे बुनियादु बणाए इन ते वधीक कमु करण जी ऐं उन ते वधीक उन जे इस्तिलाहनि जी जेका डेफिनेशन्स आहे, उन जी जेका नेचर आहे, उन जी जेका नफ़्सियात आहे ऐं उहे लिसानियत जे इल्म में अॻु में कीअं इस्तेमालु थींदा हुआ ऐं उहे हाणे कीअं इस्तेमालु थियनि था या उन्हनि खे हिकु नए अंदाज़ सां कीअं इस्तेमालु करे सघिजे थो, इहो हिकिड़ो मौज़ू हिन किताब मां असां खणी सघूं था जेको आउं सम्झां थो त असांजे शागिर्दनि जे लाइ ऐं ॿोलीअ जे इल्म जे लाइ सम्झण ऐं परखण जे लाइ हिकिड़ो फ़ाइदेमंद थींदो। त यानी मुंहिंजे नज़र में प्रोफेसर अली नवाज़ ख़ान जतोई साहिब जो हिकिड़ो कमाल इहो बि आहे त हुन हीअ किताबु रुॻो हिन सब्जेक्ट खे हिन मौज़ूअ खे पढ़ंदड़ ख़ासि माण्हुनि जे लाइ न लिखियो आहे, बल्कि हिन कोशिशि कई आहे त हिन मौज़ूअ खे आम पढ़ंदड़ ऐं आम सतह ते सम्झाइण जे लाइ हिन किताब खे
पेश कयो आहे पंहिंजे सॼे मवाद जे ज़रिए ऐं हुन जेका हुनजो जेको तरीक़ेकार आहे किताब जी जेका तरतीब ऐं मौज़ूअनि जी तरतीब आहे उन मां उहो वाज़े थिए थो त हुन मौज़ूअ खे ॾाढो तफ़सील सां न रुॻो पाण सम्झियो आहे पर असां समूरनि खे सम्झाइण जी कोशिशि बि कई आहे। जी डॉक्टर मखमूर बुखारी साहब, तव्हांजी महिरबानी। प्रोफेसर अली नवाज़ जतोई जे बारे में अॼु असां ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं माज़ीअ में जाती पाए पोइते ॾिसी रहिया आहियूं त काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं असां जे साम्हूं अची रहियूं आहिनि त अहिड़ा माण्हू बि हुया जिन सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब ऐं उन्हनि जे मुख़्तलिफ़ रुख़नि ते एॾी सचाईअ सां कमु कयो। अॼु असां प्रोफेसर नूर मोहम्मद शाह साहब मौजूदु आहिनि, सिंधी शोबो सिंध यूनिवर्सिटी। मां खां इहो सुवालु पुछणु चाहींदसि त हिकु अहिड़ो अदीब, हिकु अहिड़ो मुहक़िक़ जेको सिंधी ॿोलीअ सां तमामु घणो सचो हुयो, त हुन में हिकिड़ो अमल ऐं इल्म ऐं अमल जी जेका ख़ूबसूरती हुई, यानी इल्म सां गॾु अमल न हुजे या उहो जज़्बो न हुजे, उहा सचाई न हुजे त उहो इल्म बि जहिड़ो की अधूरो ई थी वञे थो। त मुंहिंजो बि इहो ई सुवालु तव्हां सां आहे त तव्हां इन ॻाल्हि खे कीअं था ॾिसो त संदन शख़्सियत में जेको इल्म ऐं अमल जी जेका हिकु जहिड़ाई हुई, जेका एकता हुई, उनखे अव्हां कीअं था ॾिसो? प्रोफेसर अली नवाज़ जतोई सिंधी शोबे जो ऐं सिंधी ॿोली ऐं अदब जे शोबे जो पहिरियों प्रोफेसर हो। सिंध यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे जो पहिरियों चेयरमैन हो ऐं सिंधी ॿोली ऐं अदब जो पहिरियों पोस्ट ग्रेजुएट हो। ऐं प्रोफेसर अली नवाज़ जतोई सिंधालाजीअ जो कुझु वक़्तु लाइ डायरेक्टर बि रहिया ऐं 7 किताबनि जा मुसनिफ़ हुआ ऐं अदब ऐं ॿोलीअ ते उन्हनि जी अथॉरिटी हुई ऐं तमामु मञियल आलिम ऐं मुहक़िक़ जी हैसियत में हुआ। प्रोफेसर हक़ीक़ी माना में आलिम बि, हक़ीक़ी माना में आलिम ऐं बाअमल बि हुआ, मैन ऑफ कैरेक्टर हुआ, मुहज़िब ऐं तहज़ीब जे क़दरनि जा ॼाणू बि हुआ ऐं उन्हनि खे पंहिंजे इल्म में उन रखियो ऐं उनजी तइलीम बि केतिरो ई वक़्तु सिंध यूनिवर्सिटी में कंदा रहिया। जॾहिं अलामा आए काज़ी सिंध यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर हुआ त 1952 में सिंधी शोबो क़ाइमु कयो वियो ऐं डॉक्टर नबी वैश ख़ान बलोच जेको उन वक़्तु एजुकेशन डिपार्टमेंट जा हेड हुआ, उन्हनि खे चार्ज ॾिनी वई ऐं 1958 ताईं डॉक्टर नबी वैश ख़ान बलोच सिंधी शोबे जा चेयरमैन इंचार्ज चेयरमैन जेके रहिया ऐं उन वक़्त में 1953 में रीडर जी हैसियत में अली नवाज़ जतोई खे सिंधी शोबे में दाख़िल कयो वियो ऐं सर्विस करणु शुरू कई। ग्रेजुएशन बि उन पहिरियां करे वरिती हुई ऐं उन खां पोइ उनजो जेको नौकिरीअ जो सिलसिलो ऐं उहो हलंदो रहियो, लेक्चरर मां वञी प्रोफेसर ताईं पाण थिया। 1963 में डॉक्टर ग़ुलाम अली अलाना MA करे आया ॿाहिरां ऐं पोइ वरी साईं अली नवाज़ जतोई साहिब जन बि ॿाहिरि विया MA करण लाइ। डिग्री त साईं खे कान ॾिनी वई, पर मोटी जॾहिं आया त इल्मु लिसान सिंधी ज़बान जे नाले सां पाण किताब लिखियऊं ऐं उहो किताब एॾी त अहमियत वारो आहे जो आहे हिकिड़ो ई किताब, पर सिंधी ॿोलीअ जा जेके वॾा मुहक़िक़ हुआ जिन घणा किताब लिखिया, डॉक्टर नबी वैश ख़ान बलोच या डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु, उन्हनि जेके हिन किताब ते राया ॾिना आहिनि उन्हनि मां साफ़ु ज़ाहिर थिए थो। डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जे बारे में जतोई साहिब जा हिकिड़ा सख़्तु रिमार्क्स बि रहिया, उहे सभु हुन ॾिना आहिनि, पर पोइ बि हुन चयो आहे त सिंधी ॿोलीअ ते जेकॾहिं हिकिड़ो ई बामक़सद किताबु ऐं बामाना किताबु आहे ऐं वॾी अहमियत वारो आहे त इहो अली नवाज़ जतोई जो किताबु आहे, इल्मु लिसान ऐं सिंधी ज़बान। साॻी तरह सां डॉक्टर बलोच जी बि अहिड़ी अहम राय आहे उन किताब जे बारे में त हिन मौज़ूअ ते जेको आहे नओं किताबु आहे ऐं तमामु अहम आहे, उहा राय आहे। हाणे इहो किताबु असां केतिरे ई वक़्त खां वठी असांजे निसाब ते आहे ऐं सिंधी शोबे में पढ़ाईंदा अचूं था। स्ट्रक्चरल ग्रामर जे हिसाब सां उन सां उहो लिखियलु आहे सॼो, जंहिंमें सोतियात आहे, सरफ़ियात, नहवियात, मानवियात ऐं लिसानी जाग्राफ़ी ऐं तारीख़ी तक़ाबुली लिसानियात,
तोड़े ॿोलीअ जी जेका सूरत ख़ती ऐं रसमुल ख़त जी जेका तारीख़ आहे उन्हनि ते हिकिड़ो जामियो किताबु आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि उन जी आहे किताब जी त उन जो हर लफ़्ज़ ऐं हर जुमिलो हिकिड़ो बामक़सदु आहे। अली नवाज़ जतोई साहिब जी तहरीर जेका जिन बि किताबनि जी आहे उहा एॾी शानदार आहे त तव्हांखे को बि उन में जुमिलो को लफ़्ज़ इज़ाफ़ी ऐं बेमाना नज़र न ईंदो। हालांकि ॿिया किताब केतिरा ई आहिनि, सॼा जा सॼा किताब उथलाए वञो त का मक़सद जी ॻाल्हि का हिकिड़ी लाइन जी तव्हांखे कान थी मिले। त इन जी यूनिकनेस इहा ई आहे त हिकिड़ो त जेके मक़सद ऐं कम जे लिहाज़ खां, हिकिड़ो त मक़सद जे लिहाज़ खां ऐं जेको ॿोलीअ जी तक़ाज़ा हुई ऐं जिन मौज़ूअनि ते लिखण जी ज़रूरत हुई उन ते हुन लिखियो ऐं एॾो शानदार लिखियईं ऐं एॾो आसान लिखियो अथसि जो पढ़ंदड़ पंहिंजो पाण पढ़ी ऐं सम्झी वेंदो। उन जे निस्बत में जेके ॿिया किताब साॻी नोयत जा लिखिया विया ॿोलीअ ते त उन्हनि खे वरी जॾहिं पढ़नि था, पढ़ंदड़ रीडर पढ़े थो या शागिर्द पढ़नि था त उन्हनि खे कई पेचीदगियूं थियूं थियनि ऐं ॼण उन्हनि जो कॉन्सेप्ट क्लियर नथो थिए। जेका ॻाल्हि उन्हनि करणु चाहिया उन खां पोइ 10 दफ़ा एडिट करे 5 दफ़ा एडिट करे उहे किताब छापिया विया आहिनि, पर अञा ताईं उहे पेचीदा ऐं मुबहम आहिनि ऐं उन्हनि मां किन जी हालति इहा थी थिए ॼण कीमो हिकिड़ो मिक्सचर ठहियो पियो आहे जंहिंमां को कॉन्सेप्ट ॿोलीअ जे बारे में सही तरह वाज़े ऐं क्लियर थिए त उहो कोन्हे। इहो ई सबबु आहे जो उन्हनि खे पाण खे इतराफ़ करिणो पियो आहे त अली नवाज़ जतोई जो जेको किताबु आहे सो अॼु बि ओतिरी वॾी अहमियत जो आहे। त अली नवाज़ जतोई साहिब जी तहरीर में ऐं उन जो जेको सम्झाइण जो अंदाज़ु आहे उन में तहरीर में जेको रब्त आहे, जेका मानवियत आहे ऐं जेको तसलसुल आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं बामक़सदु आहे। इहा मक़सदियत जेका आहे सा अदब में तमामु घणी अहमियत रखे थी ऐं केतिरा ई किताब लिखिया था वञनि। अॼु त हिकिड़ो दौरु अहिड़ो आहे जंहिंमें अदब ॼण त मक़सद ई विञाए वेठो आहे ऐं मक़सदु नज़र ई कोन थो अचे। पर अली नवाज़ जतोई जी जेका तहरीर आहे इन खां अलावा हाणे असांजो जेकॾहिं जॾहिं दौरु रहियो त अली नवाज़ जतोई साहिब खे त असां ॾिठो कोन रूबरू, न उन वटि पढ़ियासीं, न को उन जो अज़कार थियो। किताब जेके जतोई साहिब जा 5-7 आहिनि उहे बि मार्केट में असांखे कोन नज़र आया। तंहिं करे असांजे मुताले में सवाइ इल्मु लिसान सिंधी ज़बान ऐं उन सां गॾु ॿियो सिंधी अलफ़बे जी जेका इर्तिका जी तारीख़ उहो मोनोग्राफ हिकिड़े एमफिल जे स्टूडेंट डॉक्टर अली नवाज़ जतोई जे अंडर में कयो हो ऐं पोइ सिंध लाइ जीअं वरी साईं खे ॾिनो हो, एडिट करे हुन ॾिनो हो। उहो बि एॾो शानदार किताबु आहे ॿोली अलफ़बे जी तारीख़ जो। ॿिया किताब तव्हां भेटींदा त अली नवाज़ जतोई जी किताब जी अहमियत ख़बर पवंदी त ॿोली जी जेका अलफ़बे जी तारीख़ आहे उन ते बि हिकिड़ो उनजो शानदार किताबु आहे। ईअं मूं इहे इल्मु लिसान ऐं सिंधी ज़बान पढ़िया बि आहिनि, पढ़ाया बि आहिनि ऐं ॿियो हिकिड़ो नंढिड़ो किताबु जेको अलामा आहे काज़ीअ खां मुतासिर थी ऐं को लिखियो ऐं हिकिड़ो नंढिड़ो किताबु हो, पर उहो मूं पढ़ियो त उहो बि एॾो शानदार हो। उनजी ॿोली, उन तसलसुल, रब्त, मानवियत सो हिकिड़ी आला क़िस्म जी हुई। जेके कमेंट्स हुन ॾिना आहिनि ॿियनि लेखकनि जे बारे में उन्हनि खे बि तव्हां ॾिसंदो त हू मक़सद खे जेको आहे केॾी अहमियत थो ॾिए ऐं माना खे केतिरी अहमियत थो ॾिए। त फुज़ूलियात असांखे तमामु घणो ॿोड़े छॾियो आहे सिंधी अदब में। जेके घणेई किताब आहिनि उन्हनि में अलाए छा छा लिखियो पियो आहे, माण्हू पढ़ी थकिजी थो पए ऐं का ॻाल्हि हथु कान थी अचे। पर इन जो सबबु इहो हो त अली नवाज़ जतोई जी जेका तहरीर हुई ऐं अॼु बि शागिर्दनि खे जेका पढ़ाई थी वञे ऐं जंहिंमें ख़ासि तौर ते माना आहे ॿोलीअ जे लिहाज़ खां त उहो अहम किताबु अली नवाज़ जतोई ॾेई वियो आहे असांखे। ऐं उनखे बेशक अॼु उनखे वरी उनखे अञा वधीक एडिट करण जी, सुठो मुनज़म करे लिखण जी ऐं वधीक आसान करे ऐं उनखे इम्प्रूव करे लिखण जी अॼु बि ज़रूरत त महसूसु थिए थी। पर पंहिंजे लिहाज़ खां हू कंहिं तरह सां बि घटि कोन्हे ऐं उनजो को बि जेको सेंटेंस जुमिलो बेमाना उहो कोन्हे को। अली नवाज़ जतोई न सिर्फ़ु ॿोलीअ ते पर अदब ते बि अथॉरिटी हो ऐं हुनजी जेका अदब जे बारे में जेके मौक़ुफ़ आहिनि ऐं इल्म जे बारे में जेका हुनजा मौक़ुफ़ हुआ या पंहिंजे दौर सां जेके इख़्तिलाफ़ हुआ उहे बि जेन्युइन हुआ ऐं तमामु वॾी अहमियत वारा हुआ। उहो ई दौरु हो जॾहिं जदीदियत ऐं ॿिया लाड़ा जेके सिंधी अदब में जेके बि इंट्रोड्यूस थिया पिए त हू उन्हनि खां वाक़ुफ़ु हुआ, छो त उन्हनि वटि इल्मियत हुई ऐं सम्झूं पिए त इन्हनि जी जेका इल्मी अहमियत आहे सो छा आहे। माण्हू त जेको वक़्त जो वाह आहे उन में उॾामंदा वञनि था ऐं उन ग्लैमर में रवाज ऐं रस्म में घिलनि, पर हिकिड़ो हक़ीक़ी आलिम जेको थिए थो ऐं ख़ासि तौर ते अदब जो उन वटि हिकिड़ो पंहिंजो बेसिक नुक़्ते नज़र थिए थो ऐं शयुनि खे सही माना में सम्झे थो ऐं सम्झे थो त मुंहिंजी क़ौम केॾांहुं वञे पई ऐं उनखे बीहणु किथे खपे ऐं तहज़ीब जा जेके क़दुरु आहिनि उन्हनि जी तक़ाज़ा छा आहे। छाकाणि त असीं ॾिसूं था त
जेको बि हींअर असां वटि अदब जी जॾहिं वस्प घुरूं था चवनि था त अदब जी का वस्प कान्हे, तसौफ़ जी ॻाल्हि चऊं था चवंदा तसौफ़ जी का वस्प कान्हे का, चवंदा शाइरी जी का वस्प का मुतयन नथी करे सघिजे। त इहो जॾहिं कंहिं बि शइ जी वस्फूं ई नथा मुतयन कनि असांखे करे ॾियनि त यानी बेमानवियत थिए थी। त इन सॼी बेमानवियत जे ख़िलाफ़ु भलो प्रोफेसर जतोई पहिरियों माण्हू हो ऐं सिंधी अदब ऐं सिंधी शोबे जो पहिरियों प्रोफेसर हो जंहिं बेमानवियत जे ख़िलाफ़ु जेको आहे पंहिंजो आवाज़ु ॾिनो हो ऐं उन लाइ लिखियो हो ऐं घणी तरह सां पंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे सो वाज़े करे अदब जो ऐं तहज़ीब जो ऐं इल्म जो उन वाज़े करे माण्हुनि जे अॻियां आंदो हो। पर जीअं चवंदा आहिनि त ठाठार की घिटीअ में तोते जी जेका आहे ट्यून आवाज़ु आहे सो उहो ॿुधण में कोन ईंदो आहे। त अली नवाज़ जतोई जो ईअं आवाज़ु दॿिजी वियो, उन्हनि जी किताबनि जी इशाअत बंदि थी वई, उहे किताबनि जा इशार न थिया ऐं सवाइ इल्मु लिसान सिंधी ज़बान जे बाक़ी अदबी जेको मौक़ुफ़ हो सो हुनजो असांजो अॻियां ज़ाहिर न आयो आहे। ऐं मां सम्झां थो त उन किताबनि जे छपण जी वरी ज़रूरत आहे। जेके बि हुन किताब लिखिया आहिनि लिसानियात जा त छपजंदा रहनि था, पर उन खां अलावा जेके उन जा अदबी मौक़ुफ़ आहिनि उहे असां पाण कोन पढ़िया आहिनि। सच ॻाल्हि इहा आहे छाकाणि त किताब असांखे मुयसरु अॻियां कोन मिलिया न असां न मार्केट में ॾिठा न पढ़िया, तंहिंजे करे उहे किताब वरी रिप्रिंट थियणु खपनि ऐं उनजो जेको सही मौक़ुफ़ आहे उहो थियणु खपे। ऐं अली नवाज़ जतोई जी जेका इल्मी ऐं अदबी जेको मौक़ुफ़ आहे उनजो क़दुरु जेको आहे असांखे ॼाणणु खपे। इन में ई असांजो ऐं सिंधी माण्हुनि जो सिंधी क़ौम जो ॿिन्ही लिहाज़ खां अदब जे लिहाज़ खां ऐं थोरे लिसानियात जे लिहाज़ खां हिकिड़ो हक़ीक़ी मौक़ुफ़ असांजे साम्हूं ईंदो। तंहिं करे अली नवाज़ जतोई जे पाए जो प्रोफेसर ऐं मैन ऑफ कैरेक्टर हो, इहो बि जेके हुन सां गॾु अहमद सर जिन कमु कयो आहे उते वॾे कैरेक्टर वारो इंसानु हो, वफ़ादार दोस्तीअ में बि तमामु वॾी वफ़ा वारो हो ऐं उसूल पसंदीअ में बि तमामु घणो आला हो। जंहिंजा मिसाल इहे आहिनि त जॾहिं शेख अयाज़ वाइस चांसलर हो सिंध यूनिवर्सिटीअ जो ऐं प्रोफेसर्स केतिरा जेके उन्हनि ट्रांसफर कया पे हितां त उन चयो त वाइस चांसलर जो इहो गैर क़ानूनी क़दम आहे ऐं उन एतिजाजनि उसूली तौर ते पाण रिज़ाइन करे छॾियो सर्विस तां। त इहो हो। तंहिंखां पोइ ॿी तरह सां बि जेको हुनजो इल्मी तोड़े जेको रवैयो रहियो, रुझान रहियो, मौक़ुफ़ रहियो त उहो क्लियर रहियो, रुॻो तारीफ़ ख़ान कंहिंजो बि कोन हो। ऐं ॿोलीअ ते बि जेके सिराज जा या ॿियनि जा जेके बि नुक़्ते नज़र आहे त उन्हनि ते बि उन पंहिंजा वाज़े नुक़्ते नज़र ॾिना ऐं उहे लिखियईं उन वक़्त में रिसालनि में इन्हनि में उहे जेके आहिनि उनजा मौक़ुफ़ छपजंदा रहिया ऐं उन्हनि जी अॼु बि अहमियत आहे, उहे वरी पधिरा थियणु खपनि। त इन में साईं अली नवाज़ जतोई जी जेको कमु आहे उहो जेकर असांखे सॼो अचे साम्हूं ख़ुशकिस्मती सां त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी मस वीचारे खे उन्हनि यादि कयो आहे, उन्हनि खे शाबस हुजे। पर असां वटि सिंधी शोबे में बि हेसी ताईं कॾहिं बि अली नवाज़ जतोई खे यादि कोन कयो वियो आहे, न को उनजे वरसीअ जे हिसाब सां न को ॼमण जे हिसाब सां उहे ॻाल्हियूं कोन थियूं आहिनि। पर हीअ असांजा हीरा आहिनि ऐं रोल मॉडल आहिनि ऐं हक़ीक़ी आलिम ऐं बाअमल हुआ, उन्हनि खे यादि करण सां असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। महिरबानी। प्रोफेसर नूर मोहम्मद शाह साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तव्हां तमामु सुहिणे नमूने फ़न जी फ़िक्र ते प्रोफेसर जतोई जी रोशनी विधी। जीअं त मोहतरम इदरीस जतोई साहब सां गॾु आहिनि, बोर्ड जा मेंबर बि आहिनि सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जा, ऐं गॾोगॾु मुहक़िक़ ऐं इल्मी अदबी सरगर्मियुनि में बि सदाईं तमामु जोशी जज़्बे सां बहिरो वठंदा रहिया आहिनि। मोहतरम इदरीस जतोई साहब, मुंहिंजो अव्हां खां इहो सुवालु आहे त हुननि जी जेका ज़ात जेका असां अॼु डिस्कस कयूं पिया, अॼु ज़ेर बहस अचे पई प्रोफेसर जतोई साहब जी, त उन में जेको हिकु जज़्बो हुयो इल्म ऐं अदब खे सम्झण जो, पंहिंजे करण जो, जेके ॻाल्हियूं हींअर असां कयूं पिया त हिकु अहिड़ो शख़्स जेको ग़रीबी मां उसरियो, जेके ज़िंदगीअ जे ॾुखियाईनि खे ऐं ज़िंदगीअ जे मुश्किलातुनि ऐं मसइलनि खे हुन मुंहुं ॾिनो, उन जे बावजूदि बि हुन में हिकु इल्म खे हासिलु करण जो एॾो वॾो जज़्बो हुयो, जंहिं अहिड़ा सुहिणा किताब सिंधी ॿोली ऐं लिसानियात खे ॾिना जेके अॼु बुनियाद जी हैसियत रखनि था। त अव्हां हुननि खे वेझो खां ॾिठो, मुख़्तलिफ़ दौरनि में अव्हां जी हुननि सां वेझड़ाई बि रही, के प्रोग्राम बि अहिड़ा यकीनी तौर ते थिया हूंदा जिन में तव्हां हुननि खे वेझो खां ॻाल्हाईंदे ॿुधो हूंदो ऐं यकीनी तौर ते उहे माण्हू एॾा ख़ुशकिस्मत हुया जेके हुननि खे पंहिंजी ज़िंदगीअ में हुननि ॾिठो। त इन जे बारे में अव्हां पंहिंजा असां सां वीचार वंडियो। मूं से ॾिठा माउ जनी ॾिठो पिरीअ खे, तनीअ संधीअ का करे न सघां ॻाल्हिड़ी। अॼु सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां जेको प्रोफेसर अली नवाज़ जतोई जी 25वीं वरसी जे मौक़े ते हुनजे सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतुनि जे हवाले सां जेको प्रोग्राम कयो वियो आहे,
उहो जस लाइक़ आहे अथॉरिटी जो हुन सिंधी ॿोली जे हिन लाइक़ु मुहसन खे यादि कयो आहे। जॾहिं असां पंहिंजे मुहसननि खे यादि कयूं था, शायदि हुननि असांजे मुहसननि खे एतिरी ज़रूरत न हुजे, हू पंहिंजो जेकी कमु आहे उहो छॾे विया आहिनि, पर इहा जहिड़ो करे असांजी पंहिंजी ज़रूरत आहे ऐं हुननि खे इज़त ॾींदे ॼण त असांखे पंहिंजो पाण खे इज़त ॾियूं था जॾहिं हिननि खे यादि कयूं था। सो हीउ जेको सिलसिलो डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहिब जे रहनुमाई में सिंधी ॿोली जे आलमनि जो शुरू थियो आहे, हिन खां अॻु में ॿियनि आलमनि ते गुफ़्तगू थी आहे, त अॼु प्रोफेसर अली नवाज़ ते थी रही आहे। ऐं हीउ हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे हक़ीक़त में जीअं शाह साहिबु चयो त घटि यादि कयो वियो आहे। हू ख़ुदि बि अहिड़ो शख़्स हो, ख़ाकसार त हो ऐं अहिड़ो शख़्स हो जंहिं कॾहिं बि अहिड़ी मुहिम जोई पंहिंजी ज़िंदगी में बि कान कई त को मुंहिंजो नाव ऐं मूंखे का निमाया शोहरत या पंहिंजी ज़ात खे पढ़ाइण वारे कॾहिं बि हुन मुहिम जोई में कॾहिं बि शामिलु न रहियो। असुल में हुनजी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां ॻाल्हि थी, कुझु किताबनि में बि कुझु शयूं आहिनि, असांजे इदारे जे कुझु शयुनि में आहिनि, उनखे थोरो दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। हुनजो जनमु जेको आहे उहो ॻोठु जेको आहे हुनजो लिखियलु आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते, उहो किथे पुराणा जतुई लिखियलु आहे, किथे नवां जतुई लिखियलु आहे। इहे ॿई ॻोठ ज़रूरु आहिनि, पर असुल में हू कचे जे ॻोठु गिदू जतोई जो जेको आहे न रवासी, हुनजो ॻोठ जो नालो गिदू जतोई हो। ऐं इन करे हू जॾहिं ॿोॾ खां पोइ लॾे आया, असांजे ॻोठु ठोड़ा में हुनजा अज़ीज़ रहंदा हुआ, त असां उनखे पंहिंजे ॻोठ में गिदूवाणी पाड़ो सॾींदा हुआसीं। ऐं तॾहिं त असांखे गिदूवाणी पाड़े जी ख़बर न हुई त गिदूवाणी पाड़ो छा आहे। त इहो गिदू मल जे हिसाब सां उन्हनि जूं ज़मीनूं ऐं उनजो उते को मर्कज़ हो, उन ॻोठ ते नालो कचे वारे ते पियो, उतां हिकिड़ो इहो सिलसिलो हुनजो ॻोठ जो शुरू थियो। त हुनजो ॻोठु असुलु गिदू जतोई आहे, जिते हुन जेको आहे पाण जनमु वरितो। हिकिड़ो यतीम ॿारु आहे जंहिं ते असां अॼु ॻाल्हायूं पिया। ऐं अॼु कोविड आहे, करोना जो दौरु आहे ऐं केॾी वबाई दौरु आहे, ऐं उनजो जेको उन वबा खे जंहिं नमूने सां असां भोॻे रहिया आहियूं उहो असांजे आॾो आहे। पर हीउ उन दौर में पैदा थियो जेको वबा जो ज़मानो हो, आलमी जंग जो बि ज़मानो हो, वबा जो ज़मानो हो। ऐं कुझु महीननि में हुनजो पीउ वफ़ात करे वियो, ग़रीब इंतिहाई यतीम मिस्किन घर में हुनजो पीउ वफ़ात करे वियो। इन्फ्लुएंज़ा जेका स्पेनिश इन्फ्लुएंज़ा जेका आई उन में अञा 2 साल गुज़रिया त उनजा 2 भाइर जेके आहिनि उहे माता जे बीमारी में मरी विया। ऐं पाण पीउ जे 3 पुटनि मां हुयो हिकिड़ो पुटु पाण बची पियो। ऐं पाण बि उन दौर में उन बीमारी जे लपेट में निमूनिया ऐं खंघि उनखे जेको आहे उहो पाण सदाईं चवंदो हो त मूंखे जॾहिं इहा खंघि थींदी आहे मूंखे उहा बीमारी यादि ईंदी आहे ऐं पंहिंजी गुरबत यादि ईंदी आहे। त हिकिड़ो अहिड़े ज़माने में अहिड़े हालतुनि में पैदा थियल शख़्स हो। हुन पंहिंजी तालीम, बुनियादी तालीम ॻोठ जे भरिसां ई जेको पुराणा जतोई जो स्कूल हुयो, इहो पुराणा जतोई पोइ थियो। जॾहिं नवां जतोई थियो त पुराणा जतोई थियो, जीअं पुराणा हालात थियो त नवां हालात थियो त पुराणा हालात थियो। त ईअं पुराणा जतोई खां अॻु में उहो मिठे जो ॻोठु सॾिबो हो। उन ॻोठ में जेको आहे हुन प्राइमरी पंहिंजी तालीम हासिलु कई। उनखां पोइ डेपाजा स्कूल आहे, उते हुन जेको आहे कुझु दर्जा पढ़ियो। उनखां पोइ मैट्रिक हुन नवशहर मदरसे मां कई। ऐं हुनजो तालीम जो ख़र्चु उन दौर में ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जो ॾाॾो जेको आहे इमाम बख़्श ख़ान साबिर, उहो ऐं ॿियो उन्हनि जो भाउ धणी बख़्श ख़ान, उनजो पुटु शमसदीन ख़ान पढ़ंदो हो। उन सां गॾु प्रोफेसर खे बि उन्हनि जेको आहे तालीमी जेको आहे सपोर्ट कई। ख़ासि तौर ते धणी बख़्श ख़ान उनखे सपोर्ट कई त हू पढ़ियो नवशहर मदरसे में। उनखां मैट्रिक करण खां पोइ प्रोफेसर साहिबु पंहिंजी तालीम वरी डीजे कॉलेज में हीअ पंहिंजो कारी मोरी कॉलेज जिते उस्ताद बि रहिया। ऐं ॼेठमल परसराम मुंहिंजो उस्ताद रहियो साईं, सिंधीअ जो उस्ताद रहियो। उन वटि ॼेठमल परसराम वटि प्रोफेसर अली नवाज़ पढ़ियो ऐं इल्मु अदब जो शौक़ु इन्हनि सां पोइ पाण उस्ताद उते रहियो। पाण प्रोफेसर इन गवर्नमेंट कॉलेज में फुलेली वारे में इन में जेको आहे न रहियो। उनखां पोइ डीजे कॉलेज मां BA कई। MA यकीननि त पहिरियों सिंधी हो जंहिं MA कई। इनखां अॻु में उस्ताद हो, टंडे बागे में उस्ताद हुयो, नौशहर फिरोज़ में असिस्टेंट मदरसे में जेको आहे उस्ताद रहियो, हाला में उस्ताद रहियो, मुख़्तलिफ़ हंधि उस्ताद हो। ऐं पोइ
डॉक्टर दाऊद पोटो जॾहिं डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन थियो उनखां पोइ लाॻीतो उहो हुयो त डॉक्टर दाऊद पोटे हुननि खे इहा ॻाल्हि कई त तूं MA सिंधी में जेको आहे हे तोखे नौकिरी ॾियूं था लेक्चरशिप में कॉलेज में, पर MA सिंधी कंदे त पोइ जेको आहे न तोखे यूनिवर्सिटी में असां जेको आहे न कंदासीं। त इन शर्त ते डॉक्टर दाऊद पोटे ते उन सां हिन गॾिजी जेको आहे उनजी सलाह ते हिन MA कई ऐं पहिरियों सिंधी MA आहे। इन ई दौर में हिन जो ॿियूं बि प्रोफेसर साहब जी ओसर में शयूं आयूं, ख़ासि तरह खाकसार तहरीक, उहो अलामा इनायतुल्लाह मशरक़ी खां तमामु घणो मुतासिर हुयो ऐं कहिड़ियुनि शख़्सियतुनि खां। अलामा इनायतुल्लाह मशरक़ी जी खाकसार तहरीक में रहियो, डॉक्टर नबी इहसान बलोच, काज़ी फैज़ मोहम्मद, AK बिरोही, मीर अली मोहन टालपुर, इहे सभु हिन सां गॾु रहिया। इवन जेका हुनजी तइलीमी जेको हुनजी सपोर्ट आहे उनमें मीर अली मोहन टालपुर बि हुनजो जेका खाकसार दोस्त हो उन में मदद कई हुन सां तमामु, उन जो किथे तस्करो पाण कंदो हुयो। त खाकसार तारीख़ में हुनजो वॾो कंट्रीब्यूशन हुयो। ऐं पोइ जूनागढ़ मां पढ़ियो, बॉम्बे मां BT कई हुन, बैचलर ऑफ टीचिंग, उहा BT हुन बॉम्बे मां कई हुई। त इन नमूने सां जो तालीमी सफ़र प्रोफेसर अली नवाज़ जो इहो शुरू थियो। पोइ हिन पंहिंजो कैरियर सिंध यूनिवर्सिटी में जीअं तव्हां ॼण ॿुधायो त रीडर जी हैसियत सां हुन शुरू कयो। सिंध यूनिवर्सिटी जो शोबो यकीनन एजुकेशन फैकल्टी जे डॉक्टर बलोच साहब जे ई जेको आहे उनखे चार्ज हुई। असल में उहो डॉक्टर बलोच साहब एजुकेशन फैकल्टी जो आहे ऐं सिंधी शोबे खे बि संभालींदा। 58 ताईं सही था चओ। इन विच में डॉक्टर महबूब अली चन्ना बि कुझु हिकु ॿ साल महबूब अली चन्ना बि रहिया। पोइ 58 खां पोइ पहिरियों हेड ऑफ डिपार्टमेंट सिंधी शोबो जॾहिं अलॻि थियो एजुकेशन फैकल्टी खां त प्रोफेसर अली नवाज़ जतोई उनजो जेको आहे न रहियो। प्रोफेसर अली नवाज़ जतोई जूं जेके ॿी जेका हुनजी फ़िक्री ओसर थी आहे शुरू खां वठी तसौफ़ जे माहौल में, जंहिं इलाइक़े में हू पैदा थियो आहे उते बि सूफ़ियुनि जूं दरगाहूं ऐं उन्हनि जो जेको आहे सॼो हिकिड़ो माहौल हुयो। ऐं ख़ुदि उते नवाज़ जतोई जे अंदरि जॾहिं लॾे आया हुतां त बज़्म साबिर हूंदी हुई इमाम इश्कान साहिब जे नाले सां। उनमें हू तरह ई पंहिंजा शेर बि पढ़ंदो हो। उनजा कुझु शेर बि छपियल आहिनि त शाहनि जो शान पंहिंजो, उलुनि जो मान पंहिंजो, किन जो मक़सदु आहे गिराह मक़सदु, किन जो मक़सदु अला। इन नमूने सां हुनजा तमामु घणा 2-4 शेर हुनजा मशहूरु आहिनि। त शाइर बि रहियो हो, शाइरी सां मुंहिंजी रग़बत रही। तसौफ़ हुनजो दिलपसंदि मौज़ू हो। सरहंदी बुज़ुर्गनि सां हुनजी मोहबत हुई, उन्हनि सां तमामु घणो हुनजो तालुक़ु रहियो। लुआरी शरीफ़ वारनि सां हुनजो तालुक़ु रहियो ऐं उन सां लुआरी जे लाल में किताब, लुआरी जा लाल त हुनजो साईं जो किताबु आहे, पर लुआरी जे कॉन्फ्रेंस में हुनजा मकाला पढ़ियल आहिनि ऐं त ख़्वाजा मोहम्मद ज़मान जी शाइरी ते। उन सां गॾो गॾु आख़िर में जेको हुनजो रूहानी सफ़र जो पीर ईरानी सां हुनजो जेको आहे, जंहिं ते मुस्तफ़ाई मीनाई जेको किताब में इहे 2-4 किताब हुन लिखिया आहिनि, उहे उन सिलसिले में आहिनि। तसौफ़ जो एतिरो त हुन वटि मतिलबु हुन सां गॾु अलामा आया काज़ी हुनजी शख़्सियत ते छायल हुई। इन सॼे साईं मदद साहिबु हुन ते तमामु सुहिणे नमूने सां लिखियो आहे। मदद साहिब जो जेको किताबु आयो आहे अलामा आया काज़ी ते, हिकिड़ो शाहकार किताबु आहे। ऐं अलामा साहिब सां जेको तालुक़ु आहे उहो फ्राइडे लेक्चर्स खां वठी बल्कि जिनाह कोर्स खां वठी उहो ॿुधाईंदो असांखे। त उते जेको आहे हुनजो अलामा साहिब सां ख़तो किताबत हुनजी जेको आहे अलामा साहिबु उन विया। त अलामा साहिब जे हिननि शागिर्दनि मां ख़ासि तौर ते AK बिरोही साहिबु ऐं काज़ी फैज़ मोहम्मद ऐं ही प्रोफेसर साहिबु तमामु घणा ॿिया बि हूंदा उहे वेझा आहिनि, जंहिंजे मदद साहिबु तमामु घणो तफ़सील इहो मौज़ू त मदद साहिबु हुनजो जेको तालुक़ु आहे, छाकाणि त अलामा साहिब सां तमामु घणो वेझो। असां 2 दफ़ा अलामा साहिब जूं वरसियूं कयूं नवाज़ जतोई में सिंधी अदबी संघ तरफ़ां। त प्रोफेसर साहिब खे असां उन्हनि में घुरायो, उन्हनि जा लेक्चर कराया। इहो 90 जे ॾहाके में। हू एॾो मतिलबु त सिधो सादो इंसानु ऐं मोहबती इंसानु, सचो इंसानु, जीअं शाह साहिबु चयो मैन ऑफ कैरेक्टर हो। जो हाई स्कूल में असां प्रोग्राम कयो, उन हाई स्कूल वारे प्रोग्राम में ही आयल हो पंहिंजे ॻोठ। मूं चयो साईं तव्हां सुभाणे 13 अप्रैल हुई त अलामा साहिब जो तव्हां लेक्चर कयो। चई ठीकु आहे मां ईंदुसि। पोइ मूं चयोसीं तव्हां हेॾे गाॾी मोकिलींदासीं त पोइ इहो थोरो पंधु आहे, तव्हां अच्छा टंग में तकलीफ़ हुअसि। चई ठीकु आहे तव्हां गाॾी मोकिलियो त मां अची वेंदुसि। जेको आहे त जंहिंखे असां गाॾी ते मोकिलियो त शहर जा 2 रुख हुआ, हू ॿिए पासे खां वियो त प्रोफेसर हुन घर में जेको आहे पंहिंजे माइटनि जे घर में वेठो हो, जिन में आयल हो। ख़ैर हुन देरि कई, देरि बि वॾी न पर अधु कलाकु हू निकिरंदो आयो। मां ॾिसां हाई स्कूल जे ऐं ड्राइंग सेंटर जे आॾो बीठो आहियां, साम्हूं गेट खां मंडकाईंदो अचे थो। अरे वाह प्रोफेसर, मां चयो यार गाॾी वारो अलाए करे, मां वियोमांसि। मुंहिंजो साईं तव्हां
चई यार फादर जो प्रोग्राम आहे मूंखां देरि नथी मूंखे सूंहें मुंहिंजो हू वरी गबोलनि वारे पाड़े खां वियो आहे, तव्हां हेॾां आया आहियो। चयूं उहो ठीकु आहे, पर फादर जे प्रोग्राम में मूंखां देरि थिए इहो मुंहिंजो साईं तव्हांखे हेॾी तकलीफ़। ॿी वर्सी ते वरी हू पंहिंजो बनी जो टुकड़ो हुयो मोरे जो उभर में सोनरी फार्म ते हुनजो, जितां जी शादी हुई, पहिरीं शादी, हा, त बल्कि ॿी शादी, पहिरीं हुनजी जेका आहे उहा कराची उर्दू स्पीकिंग सां थी, हा, त उहो हुनजो पुटु पोइ पायलट उबैद जेको थियो, उबैद रहमान, ऐं ॿी न्याणियूं डॉक्टर थियसि, हीअ वरी जेका पोइ घर, त उन ॻोठ आयो न बनियुनि तां को ज़मीन जा मसइला, को कागज़नि जा रेवेन्यू जा उतां थींदो। चई मां सिधो ईंदुसि, उहा 13 अप्रैल हुजे, लेक्चर ते प्रोफेसर साहिबु आयो त तॾहिं असांजो मोरो ऐं वरी ॿियो शहर मिठियाणी आहे, इन रूट ते बसूं हलंदियूं। बस में आयो, असां बीठा इंतज़ारु कयूं, प्रोफेसर साहिबु कोन थो अचे, अधु कलाकु, मुनो कलाकु सभु वेठा आहियूं। कलाक खनि खां पोइ आयो त साईं तव्हां ख़ैरियत आहे, तबियत तव्हांजी ठीकु आहे? छो मुंहिंजी तबियत ठीकु आहे। सिराइकी में चई आख़िर मेॾे कमु ॾेखदई, मैं चढ़िया हाँ बस चूं तूं सोनरी जो आहियां, वेंदा पिया जेको लसा नवांजतो स्टाफ ते, मैं को निंड आ गई, मुराकबा पे कि तुम मिठाणी वञी पहुतुसि, वलो तो मोटिया, हाँ पर तोसां माफ़ु करे वे माण्हू जेको आहे प्रोफेसर। त इन क़िस्म जो माण्हू आहियूं जेके ॻाल्हियूं उन ते कयूं, ॿुधायूं उन मौज़ू ते। त मां चवां थो त मदद साहिबु वधीक पाण इन ते ख़ासि तौर ते अलामा साहिबु वारे ते इन ते ॻाल्हाईंदो। किताबनि जा घणा आहिनि, तमामु घणा आहिनि। गिरोड़ी साहिब ते अॼु बि ॻाल्हि पिए कईसीं मखमूर सां, त गिरोड़ी साहिब ते दाऊद पुट साहिब जो किताबु पोइ आयो आहे, गिरोड़ी ते पाण पहिरीं लिखी। सूफ़ियुनि जी तसौफ़ खे ऐं सूफ़ी शाइरी खे उहो तमामु घणो सम्झंदड़ हो। गिरोड़ी साहिब ते जो किताबु इहो आयो आहे, उन में गिरोड़ी जूं सिंधियूं ऐं जेको हुन मुक़दमो लिखियो आहे, बहितरीनु मुक़दमो लिखियो आहे। आख़िरी उमिरि में हुनखे ख़ुशि ख़ैर मोहम्मद ते तमामु घणो कमु करण जो शौक़ु हुयो, हिसबाणी ते। मुंहिंजो मारोट अनवरदीन ॻाईंदो हो ऐं उनखे हुन कैसेटूं भरायूं ख़ुशि ख़ैर मोहम्मद जे काफ़ियुनि जूं। चई काफ़ी जहिड़ी ख़ुशि ख़ैर मोहम्मद फ़क़ीर लिखी आहे, अहिड़ी काफ़ी ॿिए कंहिं कान लिखी आहे। इन करे ख़ुशि ख़ैर मोहम्मद ते मां पर करे एतिरो कोन सघियो, पर हुनखे मोहबत तमामु घणी। लतीफ़ शनासी तमामु घणी। लतीफ़ साईं ते हुनजा जेके तव्हां वीरूं ऐं वाकुरा किताब आहे न हुनजो, उनमें अदब ते बि मज़मून आहिनि, तालीम ते बि मज़मून आहिनि। उन सां गॾोगॾु हुनजा लतीफ़ साईं ते जेका लतीफ़ साईं जो सनेहो, लतीफ़ साईं जे शाइरी में अखियुनि जो ज़िक्र ऐं ॿिया हुनजा जेके शाहकार मज़मून आहिनि, लतीफ़ शनासी जे मुतलिक़ तमामु घणो। न रुगो लतीफ़ शनास, पर साॻे वक़्तु इक़बालियात जो वॾो ॼाणू हुयो। इक़बालियात जो एतिरो ॼाणू हो जो 1980 में मूं पंहिंजे ॻोठ में जश्न लतीफ़ करायो। साईं जी त ख़बर न हुई तॾहिं किथे आहे असांखे। असां वटि उस्ताद बुख़ारी, ॿिया जेके असांजा आलिम स्कॉलर सभु आयल हुआ, उन्हनि त हीअ प्रोफेसर खे ख़बर पई त प्रोग्राम अची 80 में पहुतो। हुते प्रोग्राम में पहुतो त उते मकालो हो हाफ़िज़ मोहम्मद ख़ासि केली, साईं मदद साहिबु सुञाणे। उन शाह लतीफ़ ऐं इक़बाल, अलामा इक़बाल जी शाइरी ते को तक़ाबली मुतालिब पेश कयो। पोइ उन तक़ाबली में कुझु जज़्बात जो अंसर बि हुयो, ॿियूं बि शयूं आहिनि। त प्रोफेसर वेठो पहिरीं चवंदे मां अची वियो आहियां प्रोग्राम में तव्हांजे में, मुंहिंजो साईं ॻाल्हाईंदो। चवंदे मां ॻाल्हाईंदुसि कोन। पोइ वरी मूंखे सॾु कयईं, चईं हीउ मकालो मूं ॿुधो, हाणे मां ॻाल्हाईंदुसि। मुंहिंजो साईं तव्हां त साईं ख़ुशी थींदी ॻाल्हायो। त ॻाल्हायईं त पोइ वरी भिटाई ते बि जेको ॻाल्हायईं, जेको अलामा इक़बाल ते ॻाल्हायईं, त हू इक़बालियात जो बि तमामु वॾो ॼाणू हो। लतीफ़ शनासी बि हुन में तमामु घणी जेको आहे हुन में गहराई हुई। ऐं हुनजा किताब तसौफ़ ते बि आहिनि, अर रहीम रहीमी। हाफ़िज़ जी शाइरी जो तर्जुमो पहिरियों हिन कयो आहे। हीअ पोइ आया आहिनि, हीअ जेके आया आहिनि 2-4 किताब हाफ़िज़ जी शाइरी तर्जुमो। पहिरियों हाफ़िज़ जी शाइरी जो तर्जुमो प्रोफेसर अलीनवाज़ कयो हो, उहो बि हुनजो मौजूदु आहे। त हुनजे किताबनि खे ऐं ॿिया हुनजा मज़हबी किताब ग्रामर ते ॾिसो, हुनजो बहस सभिनी सां थींदो हो, साॼी धुर सां बि त खाॿी धुर सां बि। अच्छा, डॉक्टर अलाना साहिबु जॾहिं सिंधी ॿोली ते किताबु लिखियो, हुन ते हुन बहस कयो। सिराज जे किताब ते हुन लिखियो। वरी सिंधी ग्रामर जे मसइले ते हुन सरदार अली शाह ऐं अब्दुल करीम साहिब सां बहस कयो। हालांकि स्कूल ऑफ थाट जे हिसाब सां, पर इन्हनि मामलनि, ॿोली जे मामलनि ते हुन कॾहिं बि कॉम्प्रोमाइज़ न कयो। इल्मु लिसान ते तव्हां तमामु घणो ॻाल्हायो आहे, पर इन खां वॾी ॻाल्हि जेका आहे, सिंधी ॿोली ते जॾहिं शरीफ़ कमीशन ठही, त शरीफ़ कमीशन भेरी बि हुनजो वॾो कंट्रीब्यूशन आहे। भुट्टो साहिबु जॾहिं सिंधी यूनिवर्सिटी में आयो त हिन उते ॻाल्हायो। ऐं उनखां पोइ सिंधी ज़बान जेका सोसाइटी ठही, अलाना साहिबु केतिरा दफ़ा इहा ॻाल्हि ॿुधाईंदो, सिंधी ज़बान मख़तूम अमीर अहमद वटि जेको आहे उते उन जूं गजाणियूं थियूं ऐं सिंधी ज़बान सोसाइटी जूं थियूं।
ऐं जेको ड्राफ्ट तयारु कयो जेको सिंधी ॿोली जो डिक्लेरेशन अयूब ख़ान खे पेश कयो वियो उहो प्रोफेसर अली नवाज़ जो लिखियलु हो, जंहिंजी नोक पलक डॉक्टर बलोच दुरुस्त कई ऐं उहो लिखियो जेको आहे प्रोफेसर अली नवाज़ जतोई हो, जंहिंखां पोइ सिंधी ॿोली डिक्लेयर थी त इहा जेको आहे न उहो साॻी हैसियत में अची वई जेका अॻी हुई। त इन नमूने जो माण्हू हुयो। तव्हां ॿियूं ॻाल्हियूं जेके हुन जूं कयूं, अयाज़ साहिब सां इख़्तिलाफ़ु हुयो हुनजो, ऐं यकीननि कुझु हुन में हुनजो इंतिज़ामी मसइला हुआ ऐं कुझु फ़िक्री मसइलनि ते बि हुनजो हुन ते इख़्तिलाफ़ हुजनि ते असांजा बि बसि हुन सां काफ़ी प्रोफेसर साहिब सां थींदा हुआ। इल्मु लिसान जे सिलसिले में सिंधी ॿोली ते कमु कंदड़ तमामु घटि माण्हुनि यकीननि सिंधी ॿोली जे तारीख़ ते घणो कमु थियो आहे। भेरूमल साहिबु कयो आहे, डॉक्टर बलोच साहिबु कयो आहे, पर सिंधी ॿोली जे सिंधी ॿोली समाजात ते बि बोए डॉक्टर अलदाद बोए साहिबु कयो आहे, डॉक्टर कासिम बुगी कयो आहे, पर सिंधी ॿोली जे साइंस ते हिन खां अॻु में किताब, हिन खां पोइ किताब कुझु अलाना साहिबु लिखिया आहिनि, आख़िर हुनजा काफ़ी आया आहिनि, पर पहिरियों किताबु आहे सिंधी ॿोली साइंस ते। ऐं हुन जॾहिं अलाना साहिब खां अॻु में विया प्रोफेसर अली नवाज़ जेको आहे PhD जे लाइ, ऐं उन दौरान अलाना साहिबु पोइ विया। बिलूम फील्ड जेको वॾे में वॾो जेको आहे 20वीं सदी जो जेको आहे लिसानिया जो ॼाणू उनजा किताब पढ़ाईंदा, ऐं हिन खे पढ़ायो डॉक्टर रॉबिन्सन डायरेक्ट ऐं डॉक्टर मिचिल, जेके वरी उन बिलूम जे उन सॼी जेको आहे लिंग्विस्टिक साइंस खे, त हिन फोनेटिक्स ते फोनेट सोतियात ते जिन ॿियनि मौज़ूअनि जो ज़िक्र कयो आहे, त हीअ पहिरियों साइंसी किताबु आहे। डॉक्टर बलोच साहिबु, डॉक्टर अलाना, इवन असांजे ॿिए PhD जंहिं सिंधी आलिम जेको आहे हितां खां ॿाहिरि कई आहे, उहो डॉक्टर लक्ष्मण खूबचंदाणी कई आहे। डॉक्टर लक्ष्मण खूबचंदाणी हिन किताब ते जेको ख़त लिखियो प्रोफेसर अली नवाज़ खे, ऐं ज़िक्र कंदो हो तमामु घणो, ऐं हिननि जी ख़त किताब हूंदी। त हीअ जेको आहे नोट वर्दी कंट्रीब्यूशन आहे सिंधी लैंग्वेज जे लाइ, डॉक्टर लक्ष्मण खूबचंदाणी जा इन किताब जे लाइ राया आहिनि। त लिसानियात जे सिलसिले में इहो किताबु इंतिहाई अहम आहे, ऐं सिंधी निसाब में जेका लिसानियात शामिल आहे उन में बि प्रोफेसर साहिब जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो। कोशिशि इहा थिए त इन शइ खे अॻिते वधाइजे, ऐं सिंधी ॿोली लिसानियात जीअं अंग्रेज़ी जो इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज ठहियो आहे सिंधी यूनिवर्सिटी में, त हिकिड़े ॾींहुं ज़रूरु सिंधी डिपार्टमेंट में बि इहो इंस्टीट्यूट जो दर्जो थींदो, ऐं यकीननि जेकॾहिं उहो प्रोफेसर अली नवाज़ जे नाले सां थींदो त यकीननि इहा उन जंहिं लिसानियात जो हिते बुनियादु मुतारफ़ करायो त इहा वधीक बहितर ॻाल्हि थींदी। मुंहिंजे ख़्याल में हिननि ॻाल्हियुनि खां सवाइ ज़ाती तरह होम्योपैथी जो बि हुन तमामु घणी ॼाण रखंदो। होम्योपैथी जी हुन जेको आहे बाक़ाइदे ते क्लिनिक लजपत रोड ते उते नवां जतोई में आख़िर ताईं इलाजु होम्योपैथी जो कंदो हो, ऐं होम्योपैथी जो सभिनी खे हुन में बहितर नमूने सां। तसौफ़ जी सोसाइटी में हिन सां डॉक्टर हाले पुटरो गॾु हुयो, जेका सिंध यूनिवर्सिटी जी हुई, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान गॾु हुयो, डॉक्टर शफ़ी मोहम्मद मेमून गॾु हो। इहे सभु तसौफ़ जी सोसाइटी सिंध यूनिवर्सिटी जामशोरी जी हुई, जंहिंमें इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा लेक्चर कंदा रहंदा। मोहतरम इदरीस जतोई साहब, तव्हांजी महिरबानी। तव्हां तफ़सील सां एहदसास शख़्सियत जे हवाले सां अॼु गुफ़्तगू कई। सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब इन लिहाज़ खां ख़ुशकिस्मत आहे त हर दौर में एॾा जाखोड़ी सिंधी ॿोलीअ सां मुहबत करण वारा ऐं सिंधी ॿोलीअ सां सचो जज़्बो रखंदड़ मुहक़िक़ अदीब ऐं ॿोलीअ जा माहिर रहिया आहिनि। अॼु असांजे हिन प्रोग्राम में डॉक्टर इसाक समेजो साहब भी मौजूद आहिनि, सिंधी शोबो सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जा सरबराह आहिनि। अॼु अचो त खां पुछूं डॉक्टर साहब, मुंहिंजो अव्हां खां इहो सुवालु आहे त जीअं अॼु तव्हां सिंधी शोबे जा सरबराह आहियो ऐं जतोई साहब काफ़ी साल अॻु सिंधी शोबे जा सरबराह रहिया आहिनि, बल्कि उन्हनि शख़्सियतुनि मां आहिनि जिन बुनियादु रखियो नवनि मौज़ूअनि जो, चाहे उहे इल्मु लिसान हुजे या सिंधी ॿोली हुजे या उहे जेके इल्मी अदबी जेके सरगर्मियूं हुयूं या हुननि जेके एॾा शानदार शागिर्द पैदा कया, त इहो सॼो जेको इल्मी अदबी यूनिवर्सिटी जे पस मंज़र में हुननि जो सफ़र गुज़रियो, इन जे बारे में अॼु असां अव्हां खां ॿुधंदासीं। प्रोफेसर अली नवाज़ जतोई साहब सिंधी शोबे जो पहिरियों MA कंदड़ शागिर्द हो, ऐं जॾहिं हुन 1950 में MA कई त ठीक 3 सालनि खां पोइ साॻी शोबे में हुनखे उस्ताद थियण जो एज़ाज़ु हासिलु थियो। इन हिसाब सां मुंहिंजी हुननि सां घणतरफ़ी हिकिड़ी निस्बत आहे त हिन वक़्तु हुन साॻी शोबे जो मां चेयरमैन आहियां, जतोई साहब बि बाद में चेयरमैन रहियो वॾो अरसो, ऐं हुन उते पढ़ाइण दौरान सिंधी ॿोलीअ जा केतिरा ई नामवर आलिम अदीब मुहक़िक़ जेके आहिनि उहे पंहिंजे शागिर्दी हेठि उन्हनि जी सिख्या कई
डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर जब्बार जुणेजो, ग़ुलाम सैद पठान, मोहरम ख़ान, जिन खे हिक लिहाज़ खां सिंधी अदब जो हिकिड़ो लीजेंड हुजण जो एज़ाज़ु हासिलु आहे, उन्हनि सभिनी माण्हुनि खे पढ़ायो ऐं उन्हनि जेका उन खां सिखिया वरिती उन्हनि जो फ़ाइदो पियो घणो त न रुॻो सिंधी शोबे खे पर सिंधी इल्म अदब खे उन केतिरनि ई पासनि खां उन भरपूर ऐं मज़बूत बणायो। त जतोई साहिब जो जेको थुल्हे लेखे अहम कमु आहे उहो लिसानियात सां वाबस्तु आहे। ख़ासि तौर ते उन जो किताबु आहे इल्मु लिसान सिंधी ज़बान। केतिरा ई आलिम ऐं मुहक़िक़ अहिड़ा आहिनि जिन बेशुमार किताब लिखिया आहिनि पर तॾहिं हैरत थींदी आहे त उन जो को हिकिड़ो किताबु या उन जो को हिकिड़ो चैप्टर बि अहिड़ो न हूंदो आहे जंहिं इल्म खे या उन शोबे में का हिकु विख उनखे अॻिते वठी वियो हुजे, चऊं त उन इल्म में इज़ाफ़ो कयो हुजे। पर जतोई साहिब जो इहो किताबु अहिड़ो आहे जंहिंखे हिन महिल त लॻभॻि अचे 50 साल थिया आहिनि, अञा ताईं उन शोबे में उन जी हिकिड़ी पीढ़ जे पथर वारी उनखे हैसियत हासिलु आहे उन किताब खे। ऐं सिंधीअ में लिसानियात जे इल्म जो जेकॾहिं उहो पायो विझंदड़ न आहे तॾहिं बि उन जा जेके ख़दो ख़ाल आहिनि उन किताब वाज़े कया आहिनि। लिसानियात ॿोलीअ जो जेको हिकिड़ो साइंसी इल्मु आहे ऐं उन में हिक ई वक़्तु ॿोली जा जेके बि आस्पेक्ट ऐं पहलू आहिनि उहे सभु बहस हेठि ईंदा आहिनि। उन में उनजो ग्रामर, उन में उनजो लफ़्ज़, उनजी माना, जुमिलो, उन जुमिले जी उणत ऐं ॿोलीअ में इस्तेमालु थींदड़ अलामतूं, उनजो जेको सर्फ़ियात, नहवियात, उनजी सोतियात, उनजा सभु पहलू जेके आहिनि उन में बहस हेठि ईंदा आहिनि। ऐं जतोई साहिब पंहिंजे हिन किताब में उन सभिनी पहलुअनि खे कंहिं न कंहिं रीति जाइ ॾिनी आहे, उन्हनि ते बहस कयो आहे ऐं तमामु हिकिड़ो नतीजा ख़ैज़ बहस कयो आहे उन्हनि मौज़ूअनि ऐं पहलुअनि ते। हालांकि हाणे लिसानियात उन दौर वारी न रही आहे, उन में तमामु घणा नवां जेके आहिनि पहलू साम्हूं आया आहिनि, उन में इर्तक़ा थी आहे। पर इन जे बावजूदि छाकाणि त असां वटि सिंधीअ में लिसानियात ते को तमामु वॾो ऐं को मयारी कमु अॼु बि मौजूदु न आहे, उनखां पोइ जेके बि आलिम पैदा थिया आहिनि उन्हनि ज़रूरु पंहिंजे पंहिंजे तौर ते उन में इज़ाफ़ा कया आहिनि। पर जंहिं मौज़ूअ बाबति जतोई साहिब जो किताबु आहे उन मौज़ूअ ते अॼु बि उन किताब जो नेमुल बदल को बि असांखे सिंधीअ में नथो मिले। ऐं छाकाणि त साईं पाण लिसानियात में दिलचस्पी रखंदड़ हो ऐं हू लिसानियात में PhD करण जे लाइ हू लंडन वियो, जेको ओरिएंटल स्टडीज़ जो जेको शोबो हो उन में दाख़िला वरिती, 2 साल उते रहियो ऐं इतफ़ाक़ सां हू उते उहा मुकमल करे न सघियो। पर PhD न करण जे बावजूदि जॾहिं वापसि आयो त हुन उन शोबे में इल्मु लिसान ऐं सिंधी ज़बान जहिड़ो हिकिड़ो ग़ैर मामूली किताबु लिखियो ऐं जंहिंजो मक़ाम या दर्जो कंहिं बि PhD खां कतई बि घटि न आहे। त उन हिसाब सां उन इल्म खे न रुॻो लिखण जे हद ताईं पर ख़ुदि सिंधी शोबे में लिसानियात जे सब्जेक्ट खे दाख़िल करणु, उनजी अहमियत जेका आहे महसूसु करणु। उन ज़माने में जॾहिं हर तरफ़ अदब खे वधीक अहमियत ॾिनी थी वई, उन ज़माने में ॿोलीअ खे अहमियत ॾिनी ऐं हुन जॾहिं इल्मु लिसान सिंधी ज़बान जो पहिरियों छापो छपियो तॾहिं उन में 7 चैप्टर आहे। बाद में हुन हिकिड़ो चैप्टर वधायो ऐं उन में हुन ॿोलीअ जे लिखण जो तरीक़ो जेको आहे ऐं जेका तारीख़ी लिसानियात आहे उनखे शामिलु कयो। हुन ॾाढो ज़बरदस्तु हुन में हिकिड़ो बहस कयो आहे, ख़ासि तौर ते इन पहलूअ खां त जेके आलिम चवनि था त हीअ संस्कृत मां निकिती आहे जेका सिंधी ॿोली, उन हिकिड़े सवाल जो तमामु घणो लॉजिकल उन में जवाबु ॾिनो आहे ऐं हुन ॿुधायो आहे त अॼु बि हज़ार लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके संस्कृत में कोन्हनि पर सिंधीअ में ॻाल्हाए वञनि था ऐं सिंधीअ में मौजूदु आहिनि। जॾहिं बि असीं कंहिं ॿोली खे चऊं था त कंहिं ॿोलीअ मां निकितल आहे त ज़रूरु उनजो आम वाहपे जे लफ़्ज़नि जी हिकु जहिड़ाई खे बि ज़हन में रखिणो पवंदो आहे त उहे लफ़्ज़ असांजी ॿोली में बि आहिनि ऐं हुन ॿोली में बि आहिनि या न। पर जतोई साहिब ॿुधायो आहे त बेशुमार लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके संस्कृत में न आहिनि ऐं सिंधी ॿोलीअ में इस्तेमालु थियनि था, इंतिहाई क़दीम आहिनि। तंहिंजे करे इहा ॻाल्हि कंहिं बि रीति मंतक़ी तरह सम्झ में नथी अचे त असीं उन मां फुटल ॿोली करार ॾियूं सिंधीअ खे। त इन हिसाब सां जेके बि बहस या सवाल या बुनियादी नुक़्ता हुन बहस हेठि आंदा आहिनि पंहिंजे किताब में, उहे अॼु बि जीअं जो तीअं सवालनि जी सूरत में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि ते थींदड़ जेको बहस आहे उहो जॾहिं बि छिड़े थो त जतोई साहिब जो ज़रूरु उन में ज़िक्र अचे थो। ऐं मां सम्झां थो कंहिं बि आलिम लाइ इन खां वॾी ख़ुशनसीबी थी नथी सघे त हुनजो कयल कमु जेको आहे उहो एतिरे वॾे अरसे ताईं उन शोबे खे कंट्रीब्यूट कंदो रहे ऐं उन शोबे में ईंदड़ मुहक़िक़नि खे नवनि नतीजनि ताईं पहुचण में मदद करे।
ख़ुदि हुनजी ज़िंदगी बि तमामु हिकिड़ी दिलचस्प ऐं मज़ेदार आहे। हू 11 जुलाई 1914 में पैदा थियो ऐं ठीकु 17 ॾींहंनि खां पोइ 28 जुलाई ते पहिरीं आलमी जंग लॻी। ऐं इहो ज़मानो जॾहिं दुनिया सॼी जंगनि में वरितल हुई ऐं मुल्क तबाह थी रहिया ऐं कब्ज़े हेठि अची रहिया, उन ज़माने में सिंधी में हिकिड़े अहम आलिम जो जनमु थियो। वरी 1936 में जॾहिं हू बम्बई मां मैट्रिक करण जे लाइ वेला तॾहिं वरी सिंध बम्बई खां आज़ादु थी ऐं हिकिड़ो सिंध जी शनाख़्त ऐं उनजे असलियत जी बहालीअ जो हिकिड़ो नओं दौरु शुरू थियो। ऐं 47 में जॾहिं ही मुर्गी विरहाङो थियो त साईं हज ते वियल हुयो। वरी जॾहिं साईं जी नौकिरी जा आख़िरी ॾींहं त मज़े जी ॻाल्हि आहे, तॾहिं शेख अयाज़ वाइस चांसलर थी आयो सिंध यूनिवर्सिटी में। उहो बि हिकिड़ो मज़ेदार दौरु आहे सिंध यूनिवर्सिटी जो। ऐं साईं इतफ़ाक़ सां साजिदुर जो माण्हू हुयो, उन ज़माने में हुन काफ़ी हिकिड़ो एक्टिव रोल प्ले कयो उन्हनि माण्हुनि सां गॾिजी जेके अयाज़ मुख़ालिफ़ हुया या जिन खे इहा ॻाल्हि नथे वणी। पर अदरवाइज़ मां सम्झां थो माण्हुनि जो जेको इहो सोच जो या माण्हुनि जी वाबस्तगी जो मसइलो आहे, उहो हिकिड़ो अलॻि मसइलो आहे। ऐं उन बुनियाद ते कंहिं बि माण्हू जो जेको इल्मी कमु आहे या कंहिं शोबे में कयल जो कंट्रीब्यूशन आहे, उहो बि कॾहिं रेटे नथो सघिजे, उनखे ख़तमु करे नथो सघिजे। तंहिं करे मां सम्झां थो ॿिया जेतिरा बि पहलू थी सघनि था जतोई साहिब जा, उन्हनि सभिनी ते हुनजो जेको किताबु आहे इल्मु लिसान सिंधी ज़ुबान, उहो उन ते डोमिनेट करे थो, उन ते ग़ालिब आहे, उन ते हावी आहे। ऐं असांखे फ़ख़ुरु आहे, ख़ुशी आहे त उहो असांजे शोबे जो सिंधी शोबे जो उस्तादु हुयो, उनजो आलिम हुयो। उन बेशुमार शागिर्दनि खे फैज़याब कयो ऐं ईंदड़ केतिरा ई नस्ल उनजे कम मां फैज़याब थींदा रहंदा। डॉक्टर इसहाक़ समेजो साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। तफ़सीली सां तव्हां एहसास शख़्सियत जे बारे में ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी जे पस मंज़र में ॻाल्हायो, तव्हांजी महिरबानी। अॼु जेके इल्मु अदब जे हवाले सां ॻाल्हि थी रही आहे प्रोफेसर अली नवाज़ जतोई साहिब जे हवाले सां, त इहा ॻाल्हि साम्हूं पई अचे त अॻे जा जेके उस्ताद हुया उहे न सिर्फ़ु इल्मु विरहाईंदा हुया, इल्म जी रोशनी विरहाईंदा हुया, पर तरबियत बि कंदा हुया। ऐं हुननि जो पंहिंजे शागिर्दनि सां ज़हनी ऐं रूहानी राब्तो जुड़ियल हुयो, जंहिंजे करे उन दौर में जेके बि शागिर्द हुया उन्हनि में उहे पंहिंजे अंदर जी जेका सूंहं या पंहिंजे अंदर जी जेका जाखोड़ ऐं महिनत, उहा बि उन्हनि में मुंतक़िल करे छॾींदा हुया। अॼु असां प्रोफेसर डॉक्टर नूर अफ़रोज़ ख़्वाजा साहिबा खे असां ऑनलाइन वठूं था। प्रोफेसर डॉक्टर नूर अफ़रोज़ ख़्वाजा जूं इल्मु अदब ॿोलीअ जे हवाले सां ख़िदमतूं कंहिंखां ॻुझियूं कोन्हनि। जी प्रोफेसर डॉक्टर नूर अफ़रोज़ ख़्वाजा साहिबा, मां अॼु प्रोफेसर अली नवाज़ जतोई साहिब जे हवाले सां छा चवणु चाहींदियूं? रहमान रहीम। चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी डॉक्टर मोहम्मद अली मांझी, सेक्रेटरी साहिबा मोहतरमा शबनम गुल, मौजूद नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो अॼु इन जो उनवान आहे प्रोफेसर जतोई हिकु उसूल परस्त शख़्स। प्रोफेसर अली नवाज़ जतोई सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जो हिकु बहितरीनु ऐं क़ाबिल उस्ताद, प्रोफेसर ऐं सिंधी शोबे जो चेयरमैन ऐं होम्योपैथिक डॉक्टर, हिकु मुफ़क्किर, शाह जो पारखो, इल्मु अदब ऐं ॿोलीअ जो ॼाणू, नक़ाद, मज़मून निगार, सूफ़ियाणी शख़्सियत जो मालिक हो। प्रोफेसर जतोई साहिब जो पूरो नालो अली नवाज़ हाजन ख़ान जतोई हो। 11 जुलाई 1914 में नौशहर फ़िरोज़ जे ॻोठु नवां जतोई में पैदा थियो। संदसि नंढपण तमामु घणी गुरबत में गुज़री। इब्तदाई तालीम पुराणा जतोई जे स्कूल मां वरिती, उन खां पोइ नवाबशाह लोकल बोर्ड मिडल स्कूल मां मैट्रिक पास कई, DG सिंध कॉलेज मां BA ऐं सिंध यूनिवर्सिटी मां सिंधीअ में MA पास कई। पाण पहिरियों शख़्स हो जो सिंधी सब्जेक्ट में MA कई ऐं पोइ 1953 खां सिंध यूनिवर्सिटी में रीडर ऐं असिस्टेंट प्रोफेसर, पोइ एसोसिएट प्रोफेसर ऐं प्रोफेसर जे उहिदे ते पहुतो। 1972 में पाण सिंधी शोबे जो चेयरमैन बि थियो। जतोई साहिबु हिकु महिनती ऐं जुस्तजू कंदड़ शख़्सियत जो मालिक हो। सिंधी शोबे मां रिटायर थी सिंध होम्योपैथिक कॉलेज मां 1980 में HMC जी डिग्री हासिल करे डॉक्टर बणिया ऐं पोइ प्रैक्टिस बि शुरू कई। पाण जीअं हिकु क़ाबिल उस्ताद हुआ, ईअं ई कामयाबु डॉक्टर बणिया। शुरू में संदन क्लिनिक गाॾी खाते में हुई, पर पोइ पंहिंजे घर में ई मरीज़नि जो इलाजु कंदा रहंदा हुआ। जतोई साहिबु जीअं त सादी तबियत रखंदड़, सूफ़ी मिज़ाज इंसान ऐं सच ॻाल्हाईंदड़ शख़्सियत जो मालिक हो। संदसि ज़िंदगीअ जो मक़सदु पंहिंजे हक़ीक़ी महबूब खे राज़ी करण लाइ
उन जी रज़ा मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणु हो। पाण रियाज़तूं गौर फ़िक्र सां गॾु वजदानी कैफ़ियत जी गहराइनि जी सलाहियत रखंदड़ शख़्सियत जो मालिक हो। गॾोगॾु तसवुफ़, रूहानियत, सलूक ऐं मार्फत जो साहिब कमाल हूंदो हो। नंढे हूंदे खां ई इस्लाम ऐं रसूलुल्लाह सल्लम सां अक़ीदतमंदी, ईमान ऐं मोहबत में रहियो। पाण तसवुफ़ जो दिलदालो हो। नक्शबंदी सिलसिले में दाख़िल हो। तसवुफ़ ऐं ॿियनि मौज़ुअनि ते अलामा आहे काज़ी जा लेक्चर दिलचस्पी सां ॿुधंदो रहंदो हो। पाण अलामा साहिब जी शख़्सियत ऐं फ़िक्र खां घणो मुतासिर हो। इन ई करे अलामा साहिब सां संदसि क़रीबी तालुक़ रहियो। संदसि दीन, शरीयत, तरीक़त, इल्म, तालीम, क़ुरान पाक मूजिब हक़ीक़त, रसूलुल्लाह सल्लम जी ज़ात गिरामी, इल्म और अदब, शाइरी, ज़िंदगी, तक़वा वग़ैरह खां अलावा शाबिटाई ऐं अलामा इक़बाल जे फ़िक्र खां सवाइ तसवुफ़ खां बि घणो मुतासिर हो। पाण शाह लतीफ़ शनास बि हो ऐं क्लास में शाह लतीफ़ ऐं हुन जे हमअसरनि बाबति लेक्चर ॾींदो रहंदो हो। शाह लतीफ़ मुतलिक़ तहक़ीक़ कंदे जेकी मज़मून ऐं मक़ाला लिखिया उन्हनि में शाह जो सनी हो। नए नस्ल लाइ शाह जे बैतनि जी शरह, अखियुनि जी अहमियत, शाह जी नज़र में वग़ैरह शाया थियल आहिनि। जतोई साहब जो मुर्शिद पीर ईरानी शाह डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान सरहंदी वग़ैरह खां बि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॼाण ऐं रूहानी सरूर हासिलु कंदो रहंदो हो। पाण इमाम ग़ज़ाली जे किताब कीमिया सादत, मौलाना रोमी जी मसनवी खां बि घणो मुतासिर हूंदो हो। पाण हज़रत ख़्वाजा मोहम्मद हुसैन जो मुरीद हो। हुन सिंध यूनिवर्सिटी में तसवुफ़ सोसाइटी बि ठाही, जंहिंजा मेंबर्स यूनिवर्सिटी जा सीनियर प्रोफेसर ऐं वॾा वॾा आलिम, मिसाल तौरु प्रोफेसर डॉक्टर मुस्तफ़ा ख़ान, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल वाहिद हालेपोटो, प्रोफेसर नबी बख्श काज़ी, प्रोफेसर ग़ुलाम हुसैन जलबाणी, प्रोफेसर शफ़ी मोहम्मद मेमन वग़ैरह हुआ। पाण उन्हनि ऐं ॿियनि आलिमनि जी निगरानी में हिकु लाइब्रेरी बि क़ाइमु कई, जंहिंमें तसवुफ़ ते सुठा ऐं क़ीमती किताब बि रखियल हुआ, जिन में शहीद गिरोड़ीअ जो सिंधी कलाम, लतीफ़ी लहरूं, वीरूं ऐं वहकरा वग़ैरह संदसि तसवुफ़ ते लिखियल फ़िक्री फ़लसफ़े, मज़मून, तसवुफ़ जो तारीख़ी पस मंज़र, तसवुफ़ जो तज्ज़ियो ऐं हिकमत अमली, हमा होस्त, हमा अज़ होस्त वग़ैरह मौज़ुअनि ते पिणु किताब लिखियल आहिनि। जतोई साहिब जा लिखियल ॿिया किताब ही आहिनि: दीवान हाफ़िज़ जो सिंधी में तर्जुमो, मीर अब्दुल रहीम गिरोड़ीअ जो सिंधी कलाम, सियासतनामो, इख़्लाक़ मोहसिन तर्जुमो ऐं सिंधी सहीफ़ो, ग़ज़लनि जो ग़ुंचो, इल्म लिसान ऐं सिंधी ज़बान लिसानियात ते लिखियल आहे। हालांकि संदसि लिखियल किताबनि जो तइदादु मुख़्तसिर आहे, पर संदसि मक़ाला तमामु घणा लिखियल आहिनि, जेके आला ऐं मयारी आहिनि। पाण हर वक़्तु कंहिं न कंहिं तहक़ीक़ी खोजना, सोच ऐं फ़िक्र में रुधलु हूंदो हो। संदसि चवाणी मुताबिक़ त ज़िंदा क़ौमुनि जी निशानी सदा हयात साहत आहे। जेतिरे क़दुरु घणा ऐं असलूका किताब का क़ौम पैदा कंदी, एतिरे क़दुरु उहा ज़िंदा हूंदी आहे, ऐं जेसिताईं असलूका किताब पैदा कंदी रहंदी, तेसिताईं ज़िंदा रहंदी ईंदी। जतोई साहिब सिंधी लिसानियात वारे मज़मून में तमामु दिलचस्पी रखंदो हो। उन सिलसिले में जदीद लिसानियात जे इल्म जे अभ्यास लाइ 1963 में लंडन यूनिवर्सिटी जे स्कूल ऑफ ओरिएंटल एंड अफ्रीकन स्टडीज़ जे डिपार्टमेंट मां जनरल लिंग्विस्टिक्स एंड फोनेटिक्स में आम लिसानियात ऐं आला तालीम हासिलु करे आयो, ऐं पोइ इल्म लिसान ऐं सिंधी ज़बान किताब लिखियाईं। जतोई साहिब हिकु ईमानदार, सचार ऐं असूल परस्त शख़्स हो। साल 1974 में सिंध यूनिवर्सिटी में शेख अयाज़ जे वाइस चांसलरी वारे दौर में शेख साहब ऐं सिंध यूनिवर्सिटी जे किन उस्तादनि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थिया, जंहिंजे नतीजे में उन्हनि उस्तादनि खे यूनिवर्सिटी जी सर्विस मां बरतरफ़ कयो वियो। तॾोके वज़ीर एज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मंज़ूरीअ सां उन्हनि खे वज़ारत तालीम इस्लामाबाद में ट्रांसफ़र कयो वियो। पाण उन मौक़े खे ग़ैर क़ानूनी सम्झी उसूली तौरु उन ते एतिराज़ कंदे सिंध यूनिवर्सिटी जी सर्विस तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। हालांकि ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई खे इस्तीफ़ा वापसि वठण लाइ चयो,
पर पाण पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहिया। नौकिरी जी परवाह न कई पर नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई। ॿियो मिसाल, जतोई साहब कॾहिं बि पंहिंजनि मुफ़ादनि लाइ सौदेबाज़ी न कई। हक़ ऐं सच जी ॻाल्हि करण में कॾहिं बि कंहिंखां डिॼंदा कान हुआ। हिकु दफ़े यूनिवर्सिटी जी सालियानी इंक्रीमेंट लाइ रिसर्च वर्क ॾिसण ऐं इंटरव्यू वठण ख़िलाफ़ उन वक़्त जे वाइस चांसलर साहिब जी ठाहियल कमेटीअ ते एतिराज़ु कंदे उनखे ख़त लिखियो त इहो तरीक़ो ग़लति आहे, छाकाणि त इंटरव्यू वठंदड़ बि उस्ताद ई हूंदा। पाण लिखियऊं त इहा उस्तादनि जी बेइज़ती आहे जो हू ॿियनि उस्तादनि जे अॻियां पंहिंजी अहलियत ज़ाहिरु कनि। जंहिं ते पोइ वाइस चांसलर साहिब साणुसि मिली उहा कमेटी ख़तमु कई ऐं उस्तादनि खे बिना इंटरव्यू ॾियण ऐं रिसर्च वर्क ॾिसण जे इंक्रीमेंट मिलंदी रही। डॉक्टर अलाना जतोई साहिब जे बारे में लिखनि था, प्रोफेसर जतोई साहिब हिकु वॾो क़ौम परस्त शख़्स हो। 1958 में जनरल अयूब ख़ान वारी मार्शल लॉ वारे दौर में पाकिस्तान में ॿियनि सुधारनि खां सवाइ तालीमी सुधारनि आणण लाइ उन वक़्त जी वज़ारत तालीम जे सेक्रेटरी मोहम्मद शरीफ़ जे सदारत में हिकु कमीशन जोड़ी, जेका पोइ शरीफ़ तालीम कमीशन जे नाले सां मशहूरु हुई। उन कमीशन पंहिंजी रिपोर्ट में सिंधी ॿोली खे, जेका अंग्रेज़नि जे हुकूमत वारे ज़माने खां सिंध में प्राइमरी सतह खां ग्रेजुएशन ताईं वारी सतह ताईं ज़रिए तालीम तौरु राइज हुई, अहिड़े मयार वारी ॿोली खे शरीफ़ कमीशन पंहिंजी रिपोर्ट में सवाइ कंहिं दलील ॾियण जे उर्दूअ खे उन जी मंज़िल तां घटाए फ़क़ति प्राइमरी तालीम जे क्लास 3 दर्जे ताईं मुक़ररु करण जी सिफ़ारिश कई। जनरल अयूब ख़ान जे मुक़ररु कयल उन कमीशन जी सिफ़ारिश ख़िलाफ़ सॼी सिंध में हलचल शुरू थी वई, जंहिं लाइ सिंधी ज़बान सोसाइटी नाले इदारो क़ाइमु कयो वियो। जनरल अयूब ख़ान ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे उन मसइले खे हल करण लाइ सिंध में मोकिलियो। भुट्टे साहिब इहा तजवीज़ ॾिनी त सिंधी ॿोलीअ जे बचाव ऐं बका लाइ को मुदल्लल मेमोरेंडम तयारु कयो वञे त जीअं सदर आॾो मूंखे सिंधी ॿोलीअ जो केस पेश करण में मदद मिली सघे। उन वक़्तु सिंधी ज़बान सोसाइटी जो सेक्रेटरी डॉक्टर अलाना हो, जंहिं जतोई साहिब खे अहिड़े मेमोरेंडम ठाहिण लाइ चयो। पाण हिकु हफ़्ते अंदरि सिंध यूनिवर्सिटी जी लाइब्रेरी में मौजूदु यूनेस्को ऐं दुनिया जे ॿियनि इदारनि जे माहिरनि जी रिपोर्टुनि खे बुनियादु बनाए मादरी ज़बान खे तालीम जो ज़रियो बनाइण जे सिलसिले में हिकु मेमोरेंडम तयारु करे ॾिनो, जेको भुट्टे साहिब खे ग़ुलाम रज़ा भुट्टे जे मार्फत इस्लामाबाद मोकिलियो। भुट्टे साहिब उन ई मेमोरेंडम ते अयूब ख़ान खे क़ाइल करे सिंधी ॿोलीअ खे उहा साॻी पुराणी हैसियत बहाल कराई ऐं 1962 में सदारती हुकुमनामो बि जारी कयो वियो। महिरबानी। प्रोफेसर डॉक्टर नूर अफरोज़ ख्वाजा साहिबा, मां जी तमामु घणी महिरबानी। अॼु असां ॿोली ऐं अदब जे हवाले सां प्रोफेसर अली नवाज़ जतोई साहिब जे फ़नी फ़िक्र जे हवाले सां ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं एॾे ॿोलीअ सां मुहबत कंदड़ ऐं ॿोली जे लाइ तमामु घणी कमु कंदड़ शख़्सियत खे असां अॼु ख़राज तहसीन पेश करे रहिया आहियूं। अॼु असां सां मोहतरम मदद अली सिंधी साहिबु मौजूदु आहिनि, जाखोड़ी अदीब आहिनि। मुख़्तलिफ़ दौरनि में संदन इल्मी अदबी सरगर्मियूं तमामु ज़ोर शोर सां जारी रहियूं ऐं हुननि हर दौर में केतिरनि अदीबनि, आलिमनि, मुहक़िक़नि खे वेझो खां ॾिठो, हुननि सां हुननि जी वेझड़ाई रही। त मदद अली सिंधी साहिबु, अव्हां असांखे इहो ॿुधायो त जीअं तव्हां प्रोफेसर अली नवाज़ जतोई खे वेझो खां ॾिठो, हुननि जहिड़े नमूने सिंधी ॿोलीअ अदब ऐं इल्म लिसानियात लाइ कमु कयो ऐं ॿोलीअ जी वाधवे जे लाइ कमु कयो, इन सफ़र खे अव्हां कीअं था ॾिसो? साईं, सभ खां पहिरीं त आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी ऐं सेक्रेटरी मैडम शबनम खे आउं जस ॾींदुसि जो हुननि हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे सिंधी ॿोली जी मुशाहिरीन आलमनि खे यादि करण जो, ऐं शुरूआति कई अथनि प्रोफेसर अली नवाज़ जतोई साहिब सां। अॼु जतोई साहिब बाबति जेकी कुझु ॻाल्हायो वियो आहे, आउं सम्झां थो त इंतिहाई मुफ़ीद ॻाल्हियूं थियूं आहिनि, सुठियूं सजेशन्स आयूं आहिनि। हाणे ॾिसो त तव्हां जेके शुरूआति ॾिसंदो त अलामा आहे कादी खे जॾहिं कराचीअ मां नेकाली मिली त वञी सिंध यूनिवर्सिटी ठाहे हैदराबाद में, तॾहिं हू 51 में जॾहिं आयो आहे
त 2 ट्रकूं किताबनि जूं, हिकिड़ो रजिस्ट्रार, 2 पटे वाला, ऐं उनजी हैसियत छा हुई यूनिवर्सिटीअ जी, फ़क़ति 2 कॉलेजनि खां इम्तिहान वठण वारी ॻाल्हि। हू आयो, ओल्ड कैंपस खोलायईं, दीवान प्रभदास जो स्कूल, नव विद्यालय हाई स्कूल, उते हुन यूनिवर्सिटी जो बुनियादु विधो। 53 में हुन डिपार्टमेंट ठाहे वरितो, सिंधी डिपार्टमेंट, ऐं उन सिलेबस बि पाण ठाही अलामा साहब। सिलेबस में हिकिड़ो शर्त रखी त हिकिड़ो पेपर हो अदब आलिया जो, त जेको शागिर्द इम्तिहान ॾींदो उहो अंग्रेज़ी जो हिकिड़ो बहितरीनु किताबु सिंधीअ में तर्जुमो करे ॾींदो। ऐं पोइ ईअं हुन अली नवाज़ जतोई साहब जहिड़े माण्हूअ खे हुते आंदो। डॉक्टर अल्लाह नाबन जो शागिर्द हो, आपा शम्स अब्बासी बि हुते शागिर्द हुई, ऐं डिपार्टमेंट वधियो वेझियो, इहो सॼो क्रेडिट अलामा आया कादी खे थो वञे त हुन कीअं हिकिड़े नंढड़े हिकिड़े इदारे खे यूनिवर्सिटी में न फ़क़ति उते तब्दील कयो, पर न्यू प्रोजेक्ट, न्यू कैंपस जो बि बुनियादु विधई, जेको अॼु तव्हां ॾिसो पिया, जंहिंमें अभी सभु वेठा आहियो। हाणे ही उहे माण्हू हुआ जीअं प्रोफेसर अली नवाज़, हाजन जतोई, साईं मोहरम ख़ान, हिकिड़ा कमिटेड माण्हू हुआ। हिननि जेको कमु कयो उहो तव्हां पाण ॿुधो त अॼु कीअं हुन कमिटेड थी कमु कयो। नज़रिया पंहिंजी जाइ ते, ॿोलीअ सां जेका आहे सा कमिटमेंट पंहिंजी जाइ ते। हिननि माण्हुनि जी पंहिंजे ॿोलीअ सां ऐं वतन सां कमिटमेंट हुई। उन जो सबूत आहे त हुन जेको आहे सो ॾिसो किताब लिखिया, ऐं किताब अहिड़ा लिखी वियो आहे जो अॼु बि असांजे लाइ हिकिड़े मशल रहा आहिनि। उहा ॿी ॻाल्हि आहे त विसारियल माण्हू आहिनि, विसारियल माण्हू आहिनि, डिपार्टमेंट्स जा विसारियल आहिनि, विसारियल आहिनि, यूनिवर्सिटीअ जा विसारियल आहिनि। हिननि खे यादि पहिरीं उहे पंहिंजा इदारा करणु खपनि जिन में हिननि ज़िंदगीअ जा 55 साल हुते नूर निचोए वेही कमु कयो। जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, तिनी जी चोटी पूरब थींदी पधरी। इंतिहाई ग़रीब माण्हू, इंतिहाई हिकिड़ो कमिटेड माण्हू। मुंहिंजी हुन सां पहिरीं मुलाक़ात थी अप्रैल 1970 में। असां अलामा कादी जी पहिरीं वरसी ते मल्हाई। अलामा साहब जी पहिरीं वरसी कोन मल्हाई वई, 70 में पहिरीं वरसी साईं GM सदारत कई हुई। ऐं सभिनी सां वञी मिलियुसि, AK बिरोही, नाना नूरुद्दीन ग़ुलाम अली, ॿिया जेके बि हुआ नौजवान हुआसीं, हिन सां मिलियुसि। हीउ बि आयो नबी बख्श ख़ान बलोच, नबी बख्श काज़ी, हिन बि तकीर कई, मौलाना गिरामी तकीर कई, साईं GM सदारत पे कई। त मौलाना गिरामी कुझु मुबालग़ाज़ी खां कमु वठी वियो, त हीउ यकदमि उथी बीठो, जज़्बाती थियो, की कूड़ कूड़ कूड़, इहो कूड़ आहे, सॼो बोतान आहे, तूं कूड़ो आहीं, ग़लति पियो ॻाल्हाईं। त हाणे जलसो असांजो, यकीन असां बि जज़्बाती, त मां थोरो उथी बीह त मूंखे GM जो वेह, हिनखे वञी परचाईसि, मौलाना कुझु ॻाल्हि वधीक करे वियो आहे। ख़ैर आउं वियुसि, हीउ वॉकआउट कंदो, जज़्बाती त हूंदो तमामु, हलियो वेलियो। वञी ॿिए ॾींहुं महिराण में ख़बर छपी त हिननि जेको आहे सो अलामा कादी ग़लति कोट कयो आहे। पोइ वरी मौलाना गिरामी वज़ाहत कई, त ईअं मुंहिंजी हिन सां थी। पोइ मां जॾहिं 72 में यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती, त मां हुनखे असांजी नज़रियात जी ख़बर हुई, असांखे हुन नज़रियात जी ख़बर हुई, त बि आउं हुन सां मिलंदो हुउसि, वञी हुन सां कचहरी कंदो हुउसि। पर कमिटेड माण्हू हो पंहिंजे ॿोलीअ सां। ऐं मूंखे उन ॻाल्हियूं चवंदो, बाबा तव्हांजा दिमाग़ जेके आहिनि हिननि ख़राबु करे छॾिया आहिनि, हाणे तव्हां सां असीं छा वेही ॻाल्हायूं। मुंहिंजे असीं तव्हांखे ॿुधण था चाहियूं, असीं हाणे भला कहिड़े ॿोलियूं, पर तव्हांखे त असीं भायूं था। पर पोइ मूंखे वीचारो घणी इज़त ॾींदो हो, ऐं मूंखे यादि आहे त ॻाल्हि सिधी कंदो हो, सचो हूंदो। हुन ख़बर ई असीं कहिड़े नज़रिया जे पाण कहिड़े नज़रियो आहे, इन करे फेकाईंदो हो मुंहं ते। पोइ किथे किथे गरम बि थी वेंदा हुआसीं, असीं जज़्बाती शागिर्द हुआसीं, एतिरो अदीब बि एतिरा कोन हुआसीं। पर हिन ॻाल्हियूं मूंखे लॻंदियूं त हीउ वॾो आलिम आहे, ऐं हिनखे जेतिरो ॿुधिजे ओतिरो घटि आहे। 76 ऐं त ख़ैर पोइ 73 में रेस्टिकेट थी वियो सॼो, पर पोइ 76 में साईं इस्तीफ़ा ॾेई छॾी। पोइ मुंहिंजी हिन सां मुलाक़ात हिकु दफ़ो थी, आख़िरी मुलाक़ात आहे जेका हुन सां थी। ऐं बस में कराची मां आयुसि पे, हीअ अखियुनि खां आख़िर में अंधो थी पियो हो, नज़र सफ़ा ख़तमु थी वई हुयसि, बिल्कुलु ख़तमु थी वई हुयसि। मां वियोसां, मूंखे कोन सुञातई। मां वञी पहिरियों पई मिलियोसांसि, मूंखे चई त केरु रही, मूंसां मदद अची, मदद अली सिंधी। मूं चयो हा, नंढड़ो पुटु गॾु हुउसि। पर मूंखे ॾाढो ॾुखु थियो त ज़िंदगी में केॾो हिननि महिनत कई, पर आख़िर में हीउ माण्हू वीचारो तमामु हिकिड़े ॾुखी ज़िंदगी हिन गुज़ारी। पोइ मूंखे, मां जॾहिं ख़ल्क़ अख़बार कढी त मूंखे चिठी लिखी त मुंहिंजे पुट खे नौकिरी ॾे, नंढो पुटु हुउसि,
शायदि 20 साल मां या 25 साल मां, पर नंढो यंग छोकिरो हुउसि। पोइ हुनखे मूं नौकिरी ॾिनी। पोइ मां हुनजी हाल वाल वठंदो हुउसि, पर मूं ॾिठो त तमामु इज़ लजपत रोड ते का क्लिनिक खोली हुई, पर अखियुनि खां सफ़ा झांवरो थी वियो, सुञाणंदो कोन हो माण्हूअ खे। अहिड़े माण्हूअ खे यादि करणु उन माण्हूअ जे लाइ, जीअं साईं नूर मोहम्मद शाह चयो त हुनजा किताब शाया थियणु खपनि, ऐं हुन जूं जेके बि लिखणियूं आहिनि, मूंखे पाण ॾुख पियो थिए त असां वटि छो न इहो सिलसिलो आहे। ऐं आउं त रिक्वेस्ट कंदुसि साईं खे त जेके ॿोलीअ सां वाबस्ता आहिनि किताब, उहे पाण छपे, लैंग्वेज अथॉरिटी पब्लिकेशन कमेटी में पाण आहियूं, ऐं प्लस जेके न आहिनि त उहे आउं कल्चर तरफ़ां छपण लाइ तयारु आहियां। अवां मूंखे किताब ॾियो त असीं हुनजा छपींदासीं। हुनखे जेतिरो बि यादि करियूं इहो घटि आहे। हू पंहिंजो कमु करे विया, उहो ॿोलीअ खे अमर करे विया। हाणे असांजो कमु आहे इन्हनि माण्हुनि खे यादि करियूं, ऐं जेतिरो बि यादि करियूं उहो घटि आहे। अवां जी महिरबानी। मदद अली सिंधी साहब, अवां जी तमामु घणी महिरबानी। अॼु तव्हां असांखे तमामु घणियूं लाभाइतियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, महिरबानी। अॼु असां सिंध जी नामियारी शख़्सियत प्रोफेसर अली नवाज़ जे बारे में वीचार वंडिया, ऐं असांजे हिते असां सां गॾु नामियारा अदीब, मुहक़िक़, आलिम शामिल गुफ़्तगू रहिया, ऐं इहो सिलसिलो असांजो जारी रहंदो। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी जो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल रहिया ऐं एॾी ख़ूबसूरत गुफ़्तगू कई, महिरबानी। इन सां गॾु असांजो हीउ प्रोग्राम पुॼाणी ते पहुचे थो। इंशाअल्लाह अॻिए दफ़े वरी असां नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर थींदासीं। उन वक़्त लाइ इजाज़त, अल्लाह निगहबान।